जी अस्सलाम वालेकुम, सुबह खैर, गुड मॉर्निंग। असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर थी चुका आहियूं। मुंहिंजो नालो आहे इरशाद जागीरानी ऐं मूंसां गॾु हूंदी आहे साथी मेज़बान सदफ़ भुट्टो ऐं इरशाद जागीरानी तव्हांजी ख़िदमत में। इन जी उमेद सां, इन जी नेक तमन्ना सां, इन जी ख़्वाहिश सां तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो। जेकॾहिं करार नाहे, चैन नाहे, सुकून नाहे, आराम नाहे, त पोइ तव्हां आराम कीअं कंदो? कराची के इलेक्ट्रिक वारनि जी महिरबानी आहे जो राति खां वठी कराची में बिजली जी अखबूट जारी आहे ऐं मां सम्झां थो त पूरी कराची ईअं ॿुॾल रही आहे ऊंदाईअ में। ऐं राति जो जागी वरी उथिया आहियूं, वरी निंड करे वरी जागिया आहियूं, वरी निंड करे जागिया आहियूं। निंड डिस्टर्ब रही है पूरे तरीके सां फ्रेश, मतलब ज़ाहिरी ॻाल्हि हिकिड़ी कंटिन्यू निंड न थींदी आहे त इंसान फ्रेश नाहे हूंदो। बिल्कुलु बिल्कुलु ज़ाहिरी ॻाल्हि वरी पोइ इन खां अलावा बि फैमिली बि अदरवाइज़ डिस्टर्ब थिए थी, बार बार अखि खुलंदी आहे, पखो बंदि थिए थो, अखियूं खुली वेंदियूं। बिल्कुलु। ऐं जिन घरनि में नंढा ॿार आहिनि उन्हनि घरनि में वॾो मसइलो आहे, जिते ज़ईफ़ रहनि था, बुज़ुर्ग रहनि था, वॾड़ा रहनि था, उन्हनि खे बि ॾाढो ॾुखियो मरहलो इहो गुज़रे थो। उन्हनि जो बि बिजली बंदि हूंदी आहे त पोइ परेशानी ज़ाहिर आहे त पाण खे तमामु घणी हूंदी आहे, पर छा कजे, भला सब्र कजे, ॿियो करे बि छा थो सघिजे। हुकुमरान बस वारा उन्हनि जे अॻियां दाऊं करे कूकूं करे बीठा आहियूं, पर को बि तदारुक न आहे, को बि हिन मसइले खे हल करण वारो न आहे। कराची जहिड़े शहर में जेकॾहिं बिजली न हुजे, सोचो कराची जहिड़े शहर में बिजली न हुजे, नालो हूंदो कराची रोशनियों का शहर, हा न ऊंदाईअ में बुॾिजी वियो आहे। सो ॿियनि शहरनि जी, ॿियनि इलाइक़नि जी छा सूरत हाल हूंदी का ख़बर न आहे। बहरहाल अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में जेका कचहरी कंदासीं मौजूद महिमान सां, उहा पंहिंजी जाइ ते, पर अॼु गॾियल क़ौमुनि जी जेका डायमंड जुबली बि आहे, माना उन्हनि खे 75 साल थी विया आहिनि। गॾियल क़ौमुनि में ख़ासि तौर ते जॾहिं बि को आवाज़ु उथारिजे थो, जॾहिं बि को मुल्क पंहिंजी दाह ॾिए थो, त थींदो ईअं आहे त गॾियल क़ौमूं उन जो हल करण जी कोशिशि कंदियूं आहिनि। पर गॾियल क़ौमूं काफ़ी अरसे खां वठी पाण वटि ख़ासि तौर जेको कश्मीर जो मसइलो आहे, ऐं शाह महमूद कुरैशी साहिबु कल्ह बि वीडियो लिंक ते गॾियल क़ौमुनि जे कंहिं इजलास खे ख़िताब बि कयो आहे, उन में ॻाल्हायो बि अथई। पर ॻाल्हि इहा आहे त गॾियल क़ौमूं को खड़तेल नथियूं कढनि, माना ॻाल्हि ॿुधनि थियूं। हिकिड़ो ईअं हूंदो आहे न, पाण वटि बि के मसइला माण्हू खणी ईंदा आहिनि, पाण ॿुधंदा आहियूं ॿिन्ही धुरनि खे, पर पोइ वरी पंहिंजी कंदा आहियूं। सो हीअ न पंहिंजी कनि था, न वरी का दाह वरनाइनि था। गॾियल क़ौमुनि जी बहरहाल अॼु 75 जेका आहे 75 साल उन्हनि खे थी विया आहिनि, उन्हनि जी डायमंड जुबली बि आहे। ऐं इन खां सवाइ सुंजी 2 गुणे रागी, सुंजी वॾे रागी उस्ताद गुलज़ार अली ख़ान साहिब जो अॼु ॾींहुं आहे। गुलज़ार अली ख़ान साहिब 1932 में नौशर फेरोज़ जो जेको आहे हिकिड़ो इलाइक़ो आहे खानवाण, उते मोहम्मद मुराद दाए जे घर में हुन अखि खोली हुई। ऐं उस्ताद गुलज़ार अली ख़ान जो जेको असुलु नालो हुयो, उस्ताद गुलज़ार अली ख़ान कोन हुयो, उस्ताद गुलज़ार अली ख़ान जो असुलु नालो गुलाब हुयो। ऐं गुलाब खां उस्ताद गुलज़ार अली ख़ान ईअं थियो जो उनजो मुर्शिद हूंदो हुयो साईं मेहदी शाह। साईं मेहदी शाह साहिबु उनखे गुलाब मां गुलज़ार अली ख़ान करे छॾियो। ऐं गुलज़ार अली ख़ान जॾहिं बणियो, जॾहिं इहो नालो मथसि पियो, त पोइ ॾेहां ॾेहो मशहूरु थियो। ऐं ॾेहां ॾे मशहूरु थियण में पंहिंजी उनजी महिनत पंहिंजी जाइ ते, पर उस्ताद मंज़ूर अली ख़ान साहिब जो प्यारो शागिर्दु हुयो। पाण उन ॾींहुं मंज़ूर अली ख़ान साहिब ते ॾाढो सुठो प्रोग्राम बि कयोसीं। ऐं उस्ताद मंज़ूर अली ख़ान साहिब जे सुठनि शागिर्दनि मां उस्ताद गुलज़ार अली ख़ान जे तमामु घणी सुठी महिनत, सुठी सिखिया वरिती। ऐं उनखां पोइ उस्ताद गुलज़ार अली ख़ान जी पीढ़ीअ में तमामु घणा जेकी फ़नकार आहिनि, ख़ासि तौर ते उस्ताद अब्दुल गफ़ूर सुमरो, उस्ताद ग़ुलाम शबीर शमो, ऐं असां वटि मौसीकार जेको हूंदो आहे उस्ताद मोहरम नाज़, इहो उस्ताद गफ़ूर जो शागिर्दु आहे। उस्ताद गफ़ूर वरी गुलज़ार अली ख़ान जो शागिर्दु आहे। ईअं हिकिड़ो सिलसिलो हिकिड़ो जुड़ंदो थो अचे। सो बहरहाल उस्ताद गुलज़ार अली ख़ान रेडियो हैदराबाद ते पहिरियों भेरो मुतारिफ़ थियो, ऐं रेडियो हैदराबाद तां तमामु घणी उनखे पज़ीराई मिली। उनजा जेके रिकॉर्ड कया विया, उनजा जेके कलाम वॼाया विया मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में, त पोइ ॾेहां ॾे उस्ताद गुलज़ार अली ख़ान मशहूरु थींदो हुयो। उस्ताद गुलज़ार अली ख़ान जो अॼु ॾींहुं, ऐं उनखे डेडिकेशन बि पाण ॾिनीसीं। पाण कुझु मौसम ते बि ॻाल्हायोसीं, पाण गर्मी ते बि ॻाल्हायोसीं। मौसम कराची जी बहरहाल ठीकु आहे, उहा गर्मी एॾी न आहे जेका पहिरियां हूंदी हुई। सो हाणे वरी बि बचाव आहे। अलाह करे तव्हां ॾे बि ईअं ई मौसम थधी हुजे, थधिकार में हुजो, ख़ुशहाल हुजो, ख़ुशबाश हुजो। अॼु असांजे प्रोग्राम में जेको मानाए थो साथी आहे, उनजो तव्हां सां तारुफ़ करायां। ॿिया महिमान बाद में अचनि था, उन्हनि सां बि तव्हांजी कचहरी करायूं था। ऐं स्टेज जो ॾाढो सुठो अदाकार आहे, टीवी ते बि मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में अचे थो, ऐं पंहिंजी महिनत पाण तहत। ऐं जेकी माण्हू पंहिंजी महिनत पाण तहत ईंदा आहिनि, उन्हनि खे कमु थोरो घटि मिलंदो आहे, पर वज़नाइतो मिलंदो आहे, भलो कमु मिलंदो आहे। पोइ कॾहिं बि अची जलवागर थींदा आहिनि त माण्हू उन्हनि खे ॾिसंदा आहिनि। पर उहा ई मां पहिरियों बि ॻाल्हि कई, स्टेज जो कोई ड्रामो करण वारो हुजे, कोई बि आर्टिस्ट हुजे, कॉमेडी में हुजे या सीरियस में हुजे, उहो इलाही मुश्किल कमु हूंदो आहे। मां सम्झां थी टीवी ते बि ॾिसो, असां जॾहिं असां रिकॉर्डिंग कंदा आहियूं, शायदि तव्हां पर्दे जो हुन तरफ़ आहे, तव्हांखे एतिरी ख़बर न हूंदी, मां तव्हांखे कुझु ॿुधाए सघां। त जॾहिं असां रिकॉर्डिंग ते हूंदा आहियूं, जॾहिं ड्रामे जी शूट कंदा आहियूं, त असांखे हिकु हिकु लाइन जॾहिं स्क्रिप्ट यादि करण जे बावजूद बि असां किथे भुलिजी पवंदा आहियूं, त असां डायरेक्टर साहिब असांखे ॿुधाए छॾींदा आहिनि त
हितां तव्हांखे इहो ई डायलॉग वापसि ईअं ई ॻाल्हाइणो, एडिट करे वापसि लॻाए छॾींदा आहिनि। पर स्टेज में कोई रीटेक न हूंदो आहे, कोई मतिलबु तव्हांखे कोई डायरेक्टर ॿुधाइण वारो न हूंदो आहे। तव्हां जेकॾहिं स्टेज ते हिकिड़ो दफ़ो बीह रहियो, तव्हां लहंदो तॾहिं जॾहिं तव्हांजा 2-3 कलाक आराम सां तव्हांजा उते ख़तमु थी वेंदा। ऐं वरी स्टेज जी परफॉर्मेंस ॾाढी ॾुखी बि थींदी आहे, इन सूरत में ॾुखी थींदी आहे त उते जेको बि परफॉर्म करे थो परफॉर्मर उहो उते ई थी वियो बसि। ऐं टीवी ड्रामनि में ईअं हूंदो आहे त वरी रीशूट्स बि थींदा आहिनि, वरी रीटेक्स बि थींदा आहिनि, पर स्टेज ते इहो आहे त जेको थियो सो थियो। हाणे पोइ दाग अक्सर हिकिड़ी मिसाल ॾींदा आहिनि न, तीर कमान से निकल गया। पोइ वरी स्टेज जे ड्रामे जी हिकिड़ी ॻाल्हि ख़ासियत उहा भली आहे, ॾाढी मूंखे वणंदी आहे त उते दाद फौरी तौर ते मिलंदो आहे। ऐं जेकॾहिं को सुठो आर्टिस्ट आहे, सुठो परफॉर्मर आहे त उनखे फौरी तौर ते ताड़ियुनि जी ईअं खणी अचूं पज़ीराई मिलंदी आहे। सो जेकॾहिं मज़ो न कंदो आहे त पोइ माण्हू माठारा रहिजी वेंदा आहिनि। टीवी जा ड्रामा ईअं हूंदा आहिनि त कंहिं ॾिठो न ॾिठो तॾहिं बि पाण ताईं वरी फीडबैक तमामु घणे अरसे खां पोइ मिलंदो आहे। सो बहरहाल असीं भलीकार चऊं था रेडियो टीवी ऐं स्टेज टीवी जी मज़ाही आर्टिस्ट, मज़ा जो बि तमामु घणो ख़्यालु आहे। पाण वटि मज़ाही आर्टिस्ट तमामु घटि आहिनि, मज़ा ते लिखण वारा बि तमामु घटि आहिनि, खिलाइण वारा माण्हू घटि आहिनि, रुगो परेशान कंदड़ मायूस कंदड़ ॻाल्हियूं, रुगो दर्द जा गाना असां त वरी वेर में पइजी विया आहियूं। सो बहरहाल मज़ाही आर्टिस्ट आहे पाण ऐं मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते ईंदो आहे। भलीकार चऊं था उर्स नारे जे साहिब खे। साईं ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा करम, वॾी महिरबानी, लख तोरा मोहबतूं, तव्हांजो कुर्ब असांखे हिते खणी आयो। तव्हांजी वॾी महिरबानी आहे जो क़ीमती वक़्तु सीड़ायो। सुबुह सुबुह तव्हां उथणु ॾाढो ॾुखियो थींदो आहे, पर असां त हिरी विया आहियूं, रोज़ु सुबुह जो उथूं था। नओं माण्हू जेको आहे सो कॾहिं कॾहिं कंहिं सुबुह जे प्रोग्राम में वञे थो न, असां सवेर उथूं सवेर सुम्हूं। अच्छा, इहा ॻाल्हि ॾाढी बढ़िया। पर थींदो वरी ईअं के माण्हू सवेर जॾहिं उथंदा आहिनि, जिन खे को प्रोग्राम करिणो हूंदो आहे, प्रोग्राम वञिणो हूंदो आहे, त पोइ सॼी राति वरी बेचैनी में निंड न ईंदी आहे, मतां जाग न थिए, मतां ईअं निंड अची वञे। सो इन बेचैनीअ में निंड उन्हनि खे न ईंदी आहे। उस्ताद ख़ान साहिब खे ख़ान साहिब चवंदो आहियां, पोइ हाणे कॾहिं कॾहिं चवंदा न चवंदो करो उस्ताद मूंखे, मोहरम नाथ खे भलीकार चवंदा। उस्ताद मोहरम साईं ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? हा, वरी उस्ताद चवंदा तव्हांजी मोहबत आहे। महिरबानी, वॾी महिरबानी। मां उस्ताद गुलज़ार अली ख़ान जी ॻाल्हि कई, आयो त उन जी पीढ़ीअ मां न तव्हां बि? जी, उस्ताद मां सही चयो न, जा शागिर्द जेके उस्ताद जी मां उन्हनि जो शागिर्द। सही सही सही। ईअं हिकिड़ो सिलसिलो वधे थो, हिकिड़ो बिल्कुलु। हिन ते कचहरी पाण कयूं था, सो चांहि बि अची वई आहे ऐं तव्हां माशाअल्लाह इहे केक रस बि खाधा आहिनि। सो फुर्ती तव्हां वटि अॻर में हुया न, पोइ लिकाए विया वॾी ॻाल्हि आहे। नंढड़ी साई वठूं था, तव्हां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम से। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, शहानी है हमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, तव्हांखे भलीकार चऊं था। थैंक यू सो मच, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। सुबुह सुबुह तव्हां बि क़ीमती वक़्तु सीड़ाईंदा आहियो ऐं जेकी ॾिसनि पिया उन्हनि जी वॾी महिरबानी आहे। थोरी देरि पहिरियां पाण तारुफ़ कराए चुका आहियूं मुज़िज़ महिमान जो, ॿिया महिमान बि अचण वारा आहिनि। कुझु रस्तनि में, कुझु पंध में, सुबुह सुबुह सां ट्रैफिक बि जैम रहे थी, सुबुह सुबुह सां पहुचणु इंतिहाई ॾुखियो रहंदो आहे। ऐं जेके मां उन्हनि आर्टिस्टनि खे चवंदसि जेके हिन वक़्तु स्टेज प्रोग्राम ॾिसण जा अञा बि शौक़ीन आहिनि, जेके असांजा व्यूवर्स आहिनि, जेके अञा बि स्टेज ड्रामा थींदा आहिनि उन्हनि खे पसंदि करण जी रखंदा आहिनि। हो चवंदा आहिनि त यार टीवी ते लाइव ॾिसण खां बहितर आहे असां कंहिं महफ़िल में वञी वेहूं, उते लाइव ड्रामो हले। पर इन जी तादाद इलाही घटिजी वई आहे। छो घटिजी वई आहे? मां उहे बि सवालात इन्हनि सां कंदसि। आर्टिस्ट हाणे स्टेज ते कमु छो नथा कनि? डायरेक्ट ड्रामनि में छो था अचनि? पेमेंट जो मसइलो आहे या उनजे अंदरि टैलेंट ख़तमु थी वियो आहे, उनजे अंदरि कॉन्फिडेंस ख़तमु थी वियो आहे, उहा पुराणी वारी शइ रही कोन्हे? जी तव्हांखे छा पिया चओ? बिल्कुलु, मां वरी इहो चवां थो त जिते जिते स्टेज ड्रामा थियनि पिया उते माण्हुनि जी पीढ़ी आहे, उते माण्हुनि जो रश आहे, छो त एंटरटेनमेंट जा ज़रिया असां वटि वसीला थोरा घटिजी विया आहिनि। सो कराची आर्ट काउंसिल में ड्रामनि जो हिकिड़ो फेस्टिवल हले पियो हिन वक़्त में, ऐं रोज़ु हिकिड़ो ड्रामो 8:30 वॻे 8:15 वॻे उते नशर थिए थो। बल्कि उते नशर त हाणे टीवी जी ॿोली थी वई, मां ॻाल्हायां थो, पर उते ड्रामो जेको आहे सो परफॉर्म कयो थो वञे। उते चवनि था, अज़र जोकी साहिब थोरी देरि पहिरियां मूंखे ॻाल्हि ॿुधाई त पाण 2 ड्रामा उहे बि ॾिसी चुको आहे त बाक़ाइदगी सां माण्हू अचनि था ऐं जेको आर्ट काउंसिल जो जेको पूरो हॉल आहे, हिकिड़ो वॾो हॉल आहे, उहो पूरो शमाशम छकाचक भरिजी वञे थो ऐं माण्हू उते बीही करे उहो ड्रामो ॾिसनि था। चवण जो मक़सदु इहो आहे त खोट थी वई आहे, खोट थी वई आहे। ड्रामा पाण वटि एॾा स्टेज थियनि कोन था ऐं जिते थियनि था त माण्हुनि खे ख़बर पए थी, पोइ फैमिली सां अची वञनि था ऐं दिलि विंदराइनि था, एंटरटेनमेंट जा ज़रिया आहिनि त घटिजी विया आहिनि। पर उहो ई मुंहिंजो सुवालु आहे न त स्टेज ड्रामा थियनि छो नथा कनि माण्हू? सो इहो छो नथा कनि, इहो त वरी पाण हुन ते डिस्कस कयूं था। पर तव्हां कॾहिं मज़ाही अदाकारी कई आहे भला?
मां हा शायद शुरू में मुंहिंजो फर्स्ट ड्रामो मां सम्झां थी मां कॉमेडी कयो हुयो। अच्छा माना तव्हां शुरू खां वठी मज़ाही आर्टिस्ट आहियो न। मज़ाही आर्टिस्टनि जी इलाही कमी आहे पाण वटि। सो बहरहाल असां उर्स नारे जे साहिब खे भलीकार करे चुका। उर्स साईं छा पियो थिए अॼुकल्ह, कहिड़ी मसरूफ़ियत आहे, कहिड़ा ड्रामा कयो पिया, कहिड़ा प्रोग्राम कयो पिया, किथे वसो पिया, किथे रसो पिया? वसो अॼुकल्ह कराची में पिया। अच्छा 2 महीना थिया आहिनि कराची शिफ्ट थी आहियूं। सही इहो ई फन जो इश्क असांखे खणी आयो आहे कराची। माशाल्लाह माशाल्लाह। बेसिकली ठटो आहे अच्छा अच्छा ऐं स्टेज सां ताल्लुक़ आहे, पर बदकिस्मती चइजे त असांजे स्टेज जी का बि मालिकी न आहे। ऐं असां को साल अध में हिकिड़ो ड्रामो कयूं बि था त वसा वारनि वटि वञूं था त उहे ड्रामे जॾहिं असां को डोनेशन या वग़ैरह उन जे हवाले सां ॻाल्हाईंदा आहियूं त उन्हनि जूं अखियूं हितां खां निकिरी हिते अची वेंदियूं ऐं उहे सुञाणण लाइ तयारु न हूंदा आहिनि ड्रामा हे छा आहे। ऐं वरी उहे ई माण्हू अगरि अची वेंदा आहिनि इतफ़ाक़ सां असांजे स्टेज ते, असां जॾहिं उन्हनि खे स्टेज ते घुराईंदा आहियूं पोइ जॾहिं उन्हनि जा कमेंट्स हूंदा आहिनि असां त सोचींदा आहियूं असां हॉलीवुड बॉलीवुड लॉलीवुड जेके वुड आहिनि सभिनी जा असीं बादशाह आहियूं, एॾी तारीफ़ूं कंदा आहिनि, पर मालिकी पोइ बि न आहे। त जेका सरकार सगोरी आहे सा उहो त सरकारी आहे, उनखे त कुझु चई कोन थो सघिजे। इन जे करे असांजे जेके स्टेज ख़ासि करे सिंध मां जेको तमामु घणो घटिजी वियो आहे उनजी वजह सिर्फ़ु इहा ई आहे। पर पोइ बि जस आहे असांजे उन्हनि आर्टिस्टनि खे जेके सिंध जी कुंड कुड़छ में पंहिंजी हड़ा वड़ा करे उहे ड्रामा कनि था। तव्हां यकीन कंदो 500,000 पंहिंजे खीसे मां विझी 2,000 3,000 करे असां गॾिजी डोनेशन पंहिंजी करे उहो ड्रामा स्टेज कंदा आहियूं ऐं कुर्सियूं खणंदा आहियूं, स्टेज पाण लॻाईंदा आहियूं। ऐं कॾहिं कॾहिं त ईअं थींदो आहे त ऑडियंस जा कुझु माण्हू ईंदा आहिनि, अच्छा फनकार केॾी महिल ईंदा, तव्हां कम वारा आहियो, ईअं बि थींदो आहे असां सां। ऐं वरी उहे ई माण्हू जेॾी महिल स्टेज ठाहियो अड़े हिननि त साउंड पाण बि लॻायो, कुर्सियूं पाण बि रखियूं, छा कयूं? असांखे पंहिंजे फन खे ज़िंदा छा कयूं भला, छो था कयो इहो जॾहिं का पज़ीराई न आहे? इहो बि हिकिड़ो सुवालु आहे। इश्क़ आहे छा आहे, कहिड़ी शइ आहे जेका वेहण नथी ॾे ऐं माना मोहबत आहे, मुंहिंजे ख्याल में कमु करिणो आहे। इश्क खां जून खां बि शायदि का मथे शइ हुजे, को मथे लफ़्ज़ हुजे उहो आहे। हा छो त सदब जीअं कुझु मिले बि कोन थो, माना का न पैसो उहा ई ॻाल्हि आहे। ॾिसो न हे असां पंहिंजे मथां जेकॾहिं इन शइ खे मां सोचां त मां कहिड़ी जॻह ते मां वञा थी ऐं मूंखे हिकिड़ी शइ जो शौक़ु आहे पर मूंखे उते उहो रिस्पॉन्स नथो मिले, सभु कुझु मूंखे पाण ई करिणो आहे, मूंखे पैसा बि कोन था मिलनि, मूंखे आर्टिस्टनि खे बि मिनतूं करे पाण घुराइणो थो पए, वरी अचनि था त उन्हनि जो मूंखे ख़्यालु बि रखिणो आहे, चांहि पाणी इहो बि त ख़र्चु हूंदो ई आहे तक़रीबन। चयो सवेरे त तव्हां चयो न त उते जेको तव्हांखे मोट मिले थी, यकीन कयो इहे सभु थकावटूं, इहे सभु मुसीबतूं, इहे सभु परेशानियूं सभु ख़तमु थी, सभु परेशानियूं खणी जेॾीमहिल असां स्टेज ते परफॉर्म करे आख़िर में जेॾीमहिल असां तारीफ़ में बीहंदा आहियूं, जेॾीमहिल पब्लिक जी क्लेप ईंदी आहे, मुहबतूं ईंदियूं आहिनि, या ड्रामे जे दौरान असांखे जेका मुहबत मिलंदी आहे, असांजी मज़दूरी, असांजी मुहबत असांखे हर शइ उते मिली वेंदी आहे। सम्झो सही 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 सही। हाणे तव्हां छा था सम्झो अॻिते फ्यूचर में या हाणे जेके वक़्तु हली रहियो आहे स्टेज ड्रामनि में पहिरियां जे ऐं हाणे जे ड्रामनि में छा चेंज आयो आहे, आर्टिस्टनि जे अंदरि उहो कॉन्फिडेंस रहियो आहे नाहे रहियो, ऐं तव्हां केतिरनि सालनि खां स्टेज ड्रामा करे रहिया आहियो? फस्ट मूं कयो आहे 96 में। अच्छा, ड्रामे जो नालो यादि आहे तव्हांखे? ड्रामे जो नालो मुंहिंजे ख़्याल में मूंखे सही तरह सां यादि कोन्हे, बाक़ी उन खां पोइ लाता ड्रामा कया। सही सही। ऐं जंहिंमें मुंहिंजो कैदियानी ड्रामो मतिलबु इलाही मशहूरु थियो, जेको 7 ॾींहं मुसलसल 6 ॾींहं मुसलसल उहो ड्रामो ठटे जी स्टेज ते हलियो, ठटे जी सिनेमा में। ऐं इहो सम्झो त असांजे ठटे जे हवाले सां तारीख़ जो वॾे डिघे में डिघो ड्रामो हुयो। असां त हिकिड़ो ई शो थींदो वन डे, पर असां डेली 2 शो जे करे उनखे हलायो। सही सही। छा सूरत हाल भला एॾे ठटे ॾे स्टेज ड्रामनि जी थियनि पिया, घटिजी विया आहिनि, इलाही घटिजी विया आहिनि, पर इहो आहे त साल में हिकिड़ो भेरो असांजा हूअं त सभिनी शहरनि मां घटिजी विया, पर साल में हिकिड़ो अधु मतिलबु असां कंदा आहियूं, कोशिशि कंदा आहियूं त साल में पंहिंजी पाण खे थोरो ॾेखारियूं त असां आहियूं। सही। जीअं असांजा मोज़िज़ जेके असांजा उस्ताद आहिनि, उस्ताद याकूब कलोड़ो साहिबु आहे, उस्ताद अनवर राई साहिबु आहे, साईं जुल्फी शाह साहिबु आहे, त उहे गॾिजी सॼी असां हिकिड़ो या 2 ड्रामा साल में कंदा आहियूं। सही सही सही। अच्छा, पर इहो ड्रामो जॾहिं तव्हां कंदा आहियो त ख़ासि तौर ते मज़ाक़िया किरदार ई खणंदा आहियो या ॿिया बि किरदार तव्हांजा हिसे में अचनि था?
कोशिश छो त तव्हांजी तारीफ़ में मज़ा ई आर्टिस्ट लिखियल आहे, हिन करे चवां थो मां त सिर्फ़ु मज़ा ई कयो पिया किरदार। कोशिश हूंदी आहे त हर क़िस्म जो कैरेक्टर कजे, छो त आर्टिस्ट आहे, वरस्टाइल न आहे त उहो आर्टिस्ट आहे। पर कॉमेडी में हिकु फ़ाइदो आहे, अगर स्टेज त वरी कॉमेडी का सेट है भी कोन दी। हां लेकिन खिल बोगे न हूंदी त उन ड्रामे में चस बोरियत वारो पर ये मां ड्रामे जो एकड़ो जी है चवन था ना त में कॉमेडी हुजण स्टेज जे बगे मतलब कॉमेडी में वडो फायदो आ त मां ड्रामा जे हिसाब से बुधाईंदी हला जेके सा रिकॉर्डिंग जे दौरान पॉजिटिव कैरेक्टर खां वधीक नेगेटिव कैरेक्टर खे असांखे मोट मिलंदी आहे। जॾहिं असां नेगेटिव पर्सन थी करे कंहिं माण्हू जे साम्हूं ईंदा आहियूं त उन्हनि खे यादि रहंदो आहे त यार हिन हुन सां हीअं कयो फलानो, उहो माण्हू उन शार्पिंग में रहंदा आहिनि। त कॉमेडी स्टेज जे हिसाब सां मां इहो सम्झां थी त सीरियस टॉकिंग करण खां बहितर आहे त थोरी घणी जेकी कॉमेडी हूंदी आहे उहा माण्हुनि खे फौरन यादि थी वेंदो आहे, फौरन माण्हू क्लिक थी वेंदो आहे, उन में रिस्पॉन्स तव्हांखे घणो मिलंदो, तमामु घणो मिलंदो आहे। ऐं आम तरीक़े सां जेके असांजा व्यूअर्स आहिनि, जेके ॾिसण वारा आहिनि, उहे हिकिड़ो सीरियस एक्टर वेठो हुजे, हिकिड़ो कॉमेडी एक्टर वेठो हुजे, सीरियस एक्टर सां हीअं मिलंदा हा ॾिजंदासीं, पर कॉमेडी सां ईअं मिलंदा जहिड़ो मुंहिंजे चाचे जो पुटु हुजे। अरे बाबा कहिड़ा तो हिकिड़ो पंहिंजाइप जेका आहे न फ्री माहौल थी फ्री माहौल वारो कॉमेडी आर्टिस्ट खे वरी हिकिड़ो ॿियो फ़ाइदो आहे त डायलॉग जेकॾहिं विसरी वञे थो स्टेज ते पंहिंजो टोणो हणी छॾींदो हली वेंदो। जेकॾहिं किरदारु संजीदा आहे त उन में वरी जेकॾहिं डायलॉग को पंहिंजो एड कंदो थी सघे थो कहाणी फिरी वञे, उहो पाण खे खणी वेंदा आहिनि, पाण खे मैनेज करे वेंदा आहिनि आराम सां। सही सही। पोइ कॉमेडी में कोशिशि कई आहे त हर क़िस्म जो कैरेक्टर कयां। सही मतिलबु खदड़े फ़क़ीर खां वठी मतिलबु हर क़िस्म जो कैरेक्टर कयो आहे। सही सही सही। सभिनि खां वधीक तव्हांखे कहिड़ी कैरेक्टर में रिस्पॉन्स मिलियो? रिस्पॉन्स त मूं तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ो जेको ड्रामो असांजो कैदियानी थियो हुयो, उन में कमदार जो कैरेक्टर हुयो। कमदार जो, अच्छा अच्छा। जी तव्हां ॻाल्हि कई नेगेटिव कैरेक्टर जी, त उहो नेगेटिव आहे। अच्छा अच्छा अच्छा। ऐं उहो तालीम जे मथां आहे, उन में तालीम जो ॾाढो ज़िक्र आहे। अच्छा अच्छा। त ॻोठ में ॿारनि खे न पढ़ायो, ऐं उहो कमदार उन में मतिलबु नेगेटिव कैरेक्टर आहे, उते सॼी शैतानियूं उन जी हूंदियूं। सही सही। अच्छा पुराणे आर्टिस्टनि में नवनि आर्टिस्टनि में छा था सम्झो, कॉन्फिडेंस आहे? कॉन्फिडेंस हर वक़्तु आहे, पर असां फितरी तौर ते हमेशह हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहियूं, असांजो ज़मानो ॾाढो सुठो हुयो त उहो न आहे। हर माण्हू जो जॾहिं उरूज हूंदो आहे, पंहिंजे लेवल हूंदो आहे, त हर माण्हू में अॼु कॉन्फिडेंस आहे त अॼु असां हिन सीट ते वेठा आहियूं। सही। त ऐं जेके नवां अचनि पिया उन्हनि में ज़बरदस्त कॉन्फिडेंस आहे, पर सिर्फ़ु इहा आहे मालिकी न आहे। उन जे करे असांजो तमामु घणो टैलेंट अॼुकल्ह तव्हां टिकटॉक ते ॾिसो, यूट्यूब ते ॾिसो, अहिड़ा अहिड़ा आर्टिस्ट आहिनि जिन खे तव्हां कॾहिं ज़िंदगी में ॾिठो न आहे टीवी ते, सोची बि कोन सघंदा आहियूं त यार हिन माण्हू खे बि एतिरा लाइक मज़दूरी पिया कनि, उहो भठे ते बीठा आहिनि, उते जा वीडियो तव्हां ॾिसो, उन्हनि में केॾो कॉन्फिडेंस आहे। त कॉन्फिडेंस जी कमी कोन्हे, टैलेंट जी कमी असांजे सिंध में कोन्हे, पर सिर्फ़ु मालिकी जी कमी। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, इहे जेके टिकटॉक स्टार आहिनि, इहे पंहिंजे पर में या पंहिंजे घर में या पाण ई जेको आहे सो वीडियो रिकॉर्ड कनि था, उहो एतमाद हिकिड़ो अलॻि आहे। स्टेज ते अचणु, टीवी ते अचणु, इहो वरी अञा वधीक कॉन्फिडेंस खपे माण्हूअ खे। हिते अची वायूं बताल थी वञनि, जॾहिं टे टे कैमराऊं लॻनि थियूं ऐं जॾहिं माण्हू 4-5 बीठा आहिनि या स्टेज ते हज़ारनि जो तादाद आहे, वॾो हिकिड़ो माण्हुनि जो अंग आहे, त उते माण्हुनि खां पंहिंजी ॻाल्हि विसरी वेंदी आहे। हीउ जेको टिकटॉक वारो ज़मानो आहे, इहो पाण मुरादो 15 सेकंड जी कहाणी, 15 सेकंड जी कहाणी, असां जो आर्टिस्ट आहिनि रियल स्टार उनखे नथा चई सघूं पाण। हा 15 सेकंड जी बि ॾिसो निशा, जॾहिं असां वीडियो ठाहींदा आहियूं कमरे में कोई बि न हूंदो आहे, असां अकेले में वेही या एडिट वग़ैरह करे छॾी या थोड़ी ठाहे वरी थोड़ी देरि बीह रहियासीं, वरी पंहिंजा एक्सपीरियंस सेट कया। स्टेज ते ईअं हूंदो आहे तव्हांखे एतिरा सारा माण्हू तव्हांखे ॾिसंदा आहिनि त इंसानु हूअं ई कंफ्यूज़ थी वेंदो आहे त यार एॾनि सारनि माण्हुनि जे साम्हूं मूंखे बहितर खां बहितर पंहिंजी परफॉर्मेंस ॾियणी आहे, पर कुझु माण्हू कंफ्यूज़ बि थी वेंदा हूंदा, यकीन आहे मूंखे हिन ॻाल्हि जो। बिल्कुलु बिल्कुलु। उस्ताद मोहरम बि असां सां गॾु आहे। उस्ताद हीअं जो गुलज़ार अली ख़ान साहिब जी वरसी आहे, छा चवणु चाहींदो? ख़ान साहिब खे ॿुधो हुयव जीअरे पाण कंहिं महफ़िल में या सिर्फ़ु उनजा रिकॉर्ड ॿुधव, कुझु यादगिरियूं शेयर कयो? न उस्ताद साईं खे ॿुधो बि सही, ऐं वरी वॾी ख़ुशनसीबी आहे मूंखे एॾो शौर न हो हुन वक़्त में, छो जो नंढो हुउसि। जी ज़ा। उस्ताद जी तदफीन में भी मां हुयुसि, लहद में भी लहण नसीब थियो, छो जो मां उन वक़्त में उस्ताद अब्दुल गफूर सुमरो साहब जो नओं गाने वधू शागिर्द थियो हुयुसि। सही सही। पोइ उतां उन वक़्तु उस्ताद अब्दुल गफूर वटी हुयुसि मां शिकारपुर, उस्ताद जो ख़बर आई, ख़बर पई त बीमार हुया उस्ताद ऑलरेडी। सही सही। बहरहाल वॾा माण्हू हुया ऐं वॾा सखी माण्हू हुया, पंहिंजे फ़न में वॾा सखी माण्हू हुया।
माना इल्मु पंहिंजो विराईंदा विया ॾींदा विया इल्म सां गॾु उन्हनि शागिर्दनि में इख़्लाक़ जी तरबियत बि ॾींदा। यार इहा ॻाल्हि वाह जेकी उस्ताद माना सिर्फ़ु राग बि न अख़लाक़ जी तरबियत बि त बाबा कीअं पेश अचिजे, कीअं माण्हुनि सां मिलिजे, कीअं उथिजे, कीअं वेहिजे, कीअं ॻाल्हाइजे, छा ॻाइजे, छा पाइजे। ऐं वरी हुन शागिर्द बि ॾिसो न, तव्हां सां गॾु ॻाल्हि कई उस्ताद सुमरो साहिब जी या ग़ुलाम शबीर समो साहिब जी, इहे ऐं वरी उन खां अलावा अञा खोड़ ॾाढा ॿिया शागिर्द आहिनि जिन में उस्ताद हनीफ़ लाशारी साहिबु आहे, मतलब पढ़ियल लिखियल शागिर्द। हाँ पढ़ियल लिखियल त ज़ाहिर आहे, छो जो हुनजो ॾिसो उस्ताद महमूद अली ख़ान जो कमु बि अहिड़ो हो न, उन में हर तबिके जो माण्हू जेको आहे इन्वॉल्व हुयो। सही। सो इन हवाले सां बाक़ी इहो ज़रूरु आहे त असां वटि ॾींहों ॾींहुं सिख्या जो फुक़दान वॾो थींदो थो। सही सही सही। जीअं टिकटॉक जी तव्हां ॻाल्हि कई जी, टिकटॉक ते बि जेको आहे हाणे गाना बि इन शॉर्ट थियनि था 15 सेकंडनि जा, उन में सिख्या न आहे। सिख्या असां वटि ॾींहों ॾींहुं हाणे मशहूरी जो असांखे नॉलेज घणी थी वई आहे, अवेयरनेस अची वई आहे, मशहूरु थियणु खपे। सही सही सही। अॻु में इल्मु जो जेको आहे सो घणो शौक़ु हूंदो त इल्मु सिखिजे। साईं उहो नौजवान चवनि था ज़िंदगी मुख़्तसिर आहे, हाणे मुख़्तसिर ज़िंदगी में जेकॾहिं सिखूं साल इरशाद में हाणे मां तव्हांखे मिसाल ॾियां, तव्हां मसइला सुठी होस्टिंग कयो था या सदब आहिनि सुठी होस्टिंग कनि पिया या सुठे पंहिंजे फील्ड में पाण खे मञायो आहे, तव्हां आहियो, पोइ तव्हां पढ़ा त कोन थी विया हुन जा, इहा ॻाल्हि बि आहे, तव्हां सिखिया बि आहियो, इहे बि कोन्हे सिखिया बि आहियो। उस्ताद हाणे दलील भला तो ॾींहुं ॻाल्हि वणे थी या तारीफ़ वारी कंदो रहो महिरबानी, हक़ीक़त आहे। हा, या तव्हां बि पंहिंजे सिर पाण सिखिया हो नंढपण खां वठी करे सिखिया आहियूं, पर मां बि यकीन कयो त इहो यानी जीअं सिखणु खपे आहे इहो शइ खे ओॾो टाइम न ॾेई सघिया पर शौक़ु हुयो। हा जी जी बिल्कुलु आहे, शौक़ु रहियो आहे। शौक़ु इहो हुयो जो दादू में उन वक़्त में मां पढ़ंदो हुउसि, उस्ताद रहंदो हिते, हाणे हुतां शिकारपुर पंहिंजो दादू खां वञणु ॾुखियो हूंदो या वरी कराची अचणु, कम्युनिकेशन बि घटि हूंदो, हिते पुॼंदासीं ख़बर पई त उस्ताद शिकारपुर वियो आहे, वरी हितां ट्रेन ते वरी उनजो शौक़ु खणी पियो वञे। सही ॻाल्हि आहे वाक़ई में। सही सही। हुते न मोबाइल जी सहूलियत हुई तॾहिं या वधि में ख़त लिखी वठिबो हुयो त बाबा मां 10 तारीख़ ईंदुमि वेह जाए। सही था चओ, पर उन वक़्त में इहो न हूंदो असांजे अंदरि यानी या उस्तादनि जो जेको हिकिड़ो हिसाबु किताबु हुयो, ख़बर हूंदी भई क्लब आहे हिते उस्ताद रहे जो वेंदासीं। सही सही। कचहरी त अञा कयूं था अञा, पर साई वठूं हुतां कलाम ॿुधंदासीं, फनकारूं बि अचनि पियूं। अॼु माना असांजे प्रोग्राम खे 4 चंड लॻण वारा आहिनि, थोरी देरि में 3 थी वेंदासीं, 2 चंड त पाण आहियूं। बिल्कुलु आहे। नाज़रीन अदर साहब ॾाढो सुठो जुमिलो चयो आहे, मां चवां कोन थो, मां बाद में ॿुधंदमि ज़रूरु। उम्मीद आहे त तव्हां जेके ॾिसंदड़ सम्झी विया हूंदो। नाज़रीन हलंदासीं हिकिड़े कमर्शियल ब्रेक जे तरफ़, ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं, असां सां गॾु रहिजो। सलाम से मुझे सिंध के सलाम सलाम सुन, शहानी है हमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी मोटी आयासीं पाण पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में, ऐं तव्हांखे को सरप्राइज़ ॾींदो आहे न, अचानक मोटंदा आहियूं पाण। सो बहरहाल अॼु असां उस्ताद गुलज़ार अली ख़ान जी वरसी पिया आहे, उन ते पाण ॻाल्हायूं पिया, ऐं थोरी देरि पहिरियां उस्ताद आफ़िर उस्ताद मोहरम नाज़ वारी मूंखे ॻाल्हि कई हिकिड़ी, त चई उस्ताद उस्ताद गुलज़ार अली ख़ान जो हिकिड़ो मशहूरु कलाम हो, असीं माण्हू मिठड़े मुल्क जा। सो उहो वरी मूंखे यादि अची वियो त इहो कलाम सुहिणी धरती प्रोग्राम हलंदो आहे, अञा बि हलंदो आहे रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते। सो उहो बराड़ीअ जे आबादगारनि जो प्रोग्राम आहे, उन में ज़रई मामला शेयर कंदा आहिनि, पर असां हाणे बि उनजी जेका सिग्नेचर ट्यून आहे, उन जेको टाइटल कलाम आहे असीं माण्हू मिठड़े मुल्क जा, उहो उस्ताद गुलज़ार अली ख़ान ॻायो। ऐं उस्ताद गुलज़ार अली ख़ान जा ॿिया बि मशहूरु कलाम उस्ताद मोहरम नहीं, हू बि कलाम ॾाढो उस्ताद जो मशहूरु आहे, तूं बाग़ हुसन जो। हा बिल्कुलु इहो गुलज़ार अली ख़ान जो। ऐं ॿियो कलाम जेको आहे सो उस्ताद गुलज़ार अली ख़ान जो तमामु घणो मशहूरु आहे, यादि मूंखे नथो अचे, बहरहाल तमामु घणा। अच्छा कंपोज़िशन उस्ताद बुखारी शाइरी आहे न पंहिंजो जी जी सां मिला जानी, हू कलाम ॾाढो मशहूरु आहे उस्ताद गुलज़ार अली ख़ान जो। मां दिलि जूं गुजड़ियूं ॻाल्हियूं अला तोखे न चवां ॿियो कंहिंखे चवां, इहो मेरा चङा बि ॻायो आहे उन खां। हिते नाज़रीन इलाही पुराणा माण्हू वेठा आहिनि, मां नए ज़माने जी छोकिरी आहियां, मां एतिरी पुराणी न आहियां, न मूंखे कुझु एतिरी नवनि माण्हुनि जो भला तारीफ़ करायो जेके नवां महिमान अची विया आहिनि। जी बिल्कुलु, असां नवां माण्हू, असां नई नस्ल जा नवां माण्हू आहियूं, ऐं मां नवनि माण्हुनि सां तव्हांजो इंट्रोडक्शन कराईंदी हलां। असां सां गॾु साइमा सैर फनकार हाज़िर आहिनि। न साइमा सैर अञा रस्ते में आहे, साइमा सैर खां पहिरियां जेको आहे सो पाण मज़ाइया जेके आर्टिस्ट उर्स नारेजा साहिब त वेठा आहिनि, रेडियो अनाउंसर असां सां गॾु आहे, ऐं आर्टिस्ट बि आहिनि। सॉरी मां तव्हांजी ग़लति अनाउंसमेंट करे छॾी, असल में मूंखे ख़बर कोन हुई। ख़ासि तौर ते न्यूज़ कास्टिंग जे हवाले सां बि उन्हनि जी सुञाणप आहे, ऐं न्यूज़ कास्ट ॾाढी सुठी रही चुकी आहे।
ख़बरूं ॾाढियूं सुठियूं पढ़ंदी आहे, अॼु अलाए कहिड़ियूं ख़बरूं ॿुधाईंदी ख़बर न आहे। पर ॻाल्हि इहा आहे त पंहिंजे ख़ानदान में ओड बिरादरी में पहिरीं छोकिरी आहे जेका मीडिया ते आई आहे, न त माण्हुनि खे ख़बर अथव अॼुकल्ह थोरो ख़्यालु रखिणो पवंदो आहे। सो ओड बिरादरीअ में सुनीता ओड सभ खां पहिरियां टीवीअ जे मैदान में अची पाण मल्हायो आहे ऐं ॾाढियूं मुश्किलातूं बि ॾिठियूं अथई ऐं माण्हुनि जूं ॻाल्हियूं बि ॿुधियूं अथई, माण्हुनि जा मशवरा सलाहूं बि ॿुधियूं अथई, पर हाणे पाण पोइ बि टीवी जो मैदान छॾियो कोन अथई। भलीकार चऊं था सुनीता ओड खे। कीअं आहियो? ठीकु आहियो? जी बिल्कुलु ठीकु। तव्हां ॿुधायो कीअं? बिल्कुलु ज़बरदस्त, सफ़ा मस्तो मस्त। तव्हां अलाए छा पुछा? मां खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि, मतिलबु तव्हां एतिरो जेको उन्हनि ॿुधायो आहे। पहिरियां त ख़ैर असांजा ॿिया आर्टिस्ट बि अचणियूं हुयूं त मां सम्झियमि शायदि में बि। ख़ैर सुनीता तव्हां मतिलबु मुस्लिम आहियो? न, हिंदू। हाँ, तव्हांजे नाले सां मूंखे थोरो उहो लॻो। ख़ैर वेलकम थी कयां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? त बेसिकली किथां जा आहियो तव्हां? घोटकी जा। घोटकी जा आहियो। शौक़ु कीअं थियो तव्हांखे शोबिज़ में अचण जो? मां जॾहिं ख़बरूं ॿुधंदी हुयसि, ॾिसंदी हुयसि त मूंखे शौक़ु हूंदो हुयो त ख़बरूं पढ़ां। अच्छा। सिर्फ़ु मूंखे न्यूज़ कास्टिंग जो ई शौक़ु हुयो। अच्छा। हिकिड़ो होस्टिंग जो शौक़ु हुयो। मां ॿुधो आहे त मुंहिंजा वॾेरा जा आमी अबू चवंदा आहिनि त हीअ नंढे लाको घणो ॻाल्हाईंदी। अच्छा हूंदो आहे स्पीकिंग पावर। घणो ॻाल्हाईंदी हुई त पोइ ठीकु आहे। पोइ वरी वॾा हूंदा हुआ जेके उन्हनि वक़्त में उन्हनि जे दौर में रेडियो हूंदो त उहे चवंदा हुआ रेडियो ते छॾे अचो हिनखे। अच्छा। जेको एॾो ॻाल्हाईंदी आहे न, पोइ मां जॾहिं घर खां 5 मिंट बि चुप वेहंदी हुअसि न कंहिं ॾींहं ते कावड़ जी वञा कंहिं शइ ते, पोइ चवंदा हुआ सुनीता घर में न आहे छा अॼु? अच्छा। त ओड़े हिसाब सां वरी रेडियो जे हिसाब सां जेकॾहिं मां ॻाल्हाईंदी आहियां नाज़रीन, कॾहिं कॾहिं मतिलबु अक्सर त हाणे रेडियो तक़रीबन ई मां सम्झां थी माण्हू न आहिनि ॿुधंदा, ॿुधनि था FM वग़ैरह ॿुधंदा। उहो ई ॻाल्हि मां मतिलबु गाॾियुनि में जेके लॻल हूंदी आहे अक्सर तर FM। ऐं मां तव्हांखे ॿुधायां थी बानिस्बत तव्हां टेप वग़ैरह ॿुधण खां बहितर आहे तव्हां जेकी रेडियो ते टॉकिंग थींदी आहे, जेके उते गाना सिलेक्ट थींदा आहिनि, जेके मैसेज पढ़िया वेंदा आहिनि ऐं उन मैसेज ते जेके विझे हूंदा आहिनि, कॉमेंट कंदा आहिनि, उन जो मज़ो ई पंहिंजो हूंदो आहे। राति जो अक्सर तर मां FM ॿुधंदी आहियां। इहा ॻाल्हि न आहे त मतिलबु पुराणा माण्हू पुराणा थी विया आहियूं, असांजी उमिरि अची पूरी थी आहे त तॾहिं असां इहे शयूं कंदा आहियूं, पर हिन जो हिकिड़ो पंहिंजो ई सुकून ऐं मज़ो आहे। उते एतिरी ख़ामोशी हूंदी आहे। अक्सर असां ॾिसंदा आहियूं गाना ॿुधंदा आहियूं त पोयां हिकिड़ी म्यूज़िक हलंदी रहंदी आहे, पर रेडियो ते जॾहिं टॉकिंग थींदी आहे त हिकिड़ो पूरो सुकून हूंदो आहे की असां हुननि जी ॻाल्हि ते पूरा कॉन्संट्रेट करे सघंदा आहियूं। अच्छा, होस्टिंग जे लाइ पोइ तव्हां न्यूज़ कास्टर थियो या होस्टिंग जी कोशिशि कई या थियणु चाहियो था अॻिते जी फ्यूचर प्लानिंग? होस्टिंग मां आहियां काफ़ी चैनल्स ते मां प्रोग्राम बि कया आहिनि, ईद शो बि कया आहिनि, प्रोग्राम्स बि कया आहिनि। सही। ऐं हाणे FM ते प्रोग्राम बि कंदी आहियां लाइव। माशाल्लाह माशाल्लाह। रिस्पॉन्स तव्हांखे कहिड़ो प्रोग्राम कयो पिया हाणे FM ते? सरकारी रेडियो ते आयो या प्राइवेट के FM? प्राइवेट ते। अच्छा, कहिड़ो प्रोग्राम था कयो? छा जे बारे में हूंदो आहे? सतिन सिंगार औरतुनि जे बारे में। औरतुनि जे बारे में। सही सही सही। ॾाढो सुठो प्रोग्राम आहे, करे ॿुधण जो मौक़ो मिलंदो। ब्यूटी टिप्स न? सही। गुड। घरदारी। सॉरी? घरदारी घरदारी। अच्छा ठीक है। सो हाणे ब्यूटी टिप्स असांखे बि ॾियो, कीअं मां ख़ूबसूरत थियां। ये सदफ रोज़ माना जेको आहे वार सिंगार करे थी अचे, मां कोझो थो लॻां। कुझु ॿुधायो असांखे। छोकिरा जो नेचुरली सुठा लॻंदा आहिनि। छा करणु? पंहिंजी तारीफ़ ॿुधण था चाहिनि त उहा ॿी ॻाल्हि आहे। इहा ॻाल्हि सही आहे। तव्हां छा करणु घुरिजे? तव्हांखे अलाह साईं सुन ॾिनो आहे, तव्हांखे अञा बि असां ते रीस थी अचे, सदफ सां रीस थी अचे त उहा ॿी ॻाल्हि आहे। माना छा कजे हूअं सुठो थियण जे लाइ? ओजागा सफ़ा ईअं माना ईअं अखियुनि खे वठिजी विया आहियूं असां। थधे पाणीअ छंडा हणंदा कयो, निंड पूरी कंदा कयो पंहिंजी। थधे पाणीअ छा कयूं? छंडा हणंदा कयो अखियुनि खे। अखियूं चयां असांजी असांजी निंड पूरी नथी थिए या कुझु बि। उहो वाक़ई में इहे नेचुरली शयूं आहिनि। बाक़ी जेकॾहिं सुहिणा अलाह साईं तव्हांखे हुस्न त ॾिनो आहे, पर अञा वधीक छोकिरियुनि खां बि वधीक था थियनि चाहिनि। हुस्न त आहे पर हुस्न में निखार वञा अचे। पोइ बेसण लॻाईंदा कयो, खीरा खाईंदा कयो, तरियल शयूं न खाईंदा कयो, पाणी घणो पीअंदा कयो। सही हा, इहे शइ त आहे। माना जेको आहे पकोड़ा जॾहिं तरींदा आहिनि त उहे भले न खाईंदा कयो, समोसा बि न खाईंदा कयो, पर सुम्हंदा कयो, खुशबू उन्हनि जी वठंदा कयो। न बेसण में बेसण फेस ते लॻाईंदा। पकोड़े जो बेसण हूंदो आहे न, मां ॿुधाईंदी थी हलां इन बारे में। जेको पकोड़नि जो बेसण हूंदो आहे उन ते नमक मिर्च असां इहे सभु मसाला बसर सभु विधल हूंदा आहिनि, पर हो जी बेसण जी ॻाल्हि करनि थी, उहो जस्ट बेसण। उहो ई त पुछां थो। मां ॿुधाए छॾियो तव्हांखे। ज़ाहिर हाणे मसाला हणी करे थोरी मुंहं ते हो चवनि था पकोड़ा तरणा हुजनि, मां उतां खणी शुरू थी वञा। त क्लियर ॿुधाईंदो त थोरी आसानी थी वेंदी। ॿुधाए छॾियो। बेसण न हुजे त चांवरनि जो अटो हली वेंदो। हा, उन सां बि फेस वॉश करे सघो था। जेकॾहिं चांवर धोईंदा आहियूं न, उनजो पाणी जेको हूंदो आहे मथां हिकिड़ो ख़राबु पाणी निकिरे, उहो उनखे उछले छॾिजो। जेको ॿियो पाणी साफ़ हूंदो
उन सां तव्हां फेस वॉश कयो उन में बि घणो फ़र्क़ु थो अचे पाणी त ॾींदा न भला खाइण लाइ जंहिं वटि हूंदो मूंखे ॿुधाइजो मां पाणी ॾेई वेंदीमांव चांवर चढ़नि था हर घर में चढ़नि था उहो ई त हाणे ज़ाहिर आहे उन वक़्तु माना इहो पाणीअ जो इंतज़ारु कजे ख़वातीन जे लाइ जस्ट अ गुड टॉकिंग आहे असां अक्सर त जॾहिं किचन में कमु कंदा आहियूं त चांवर जॾहिं वॉश कंदा आहियूं असां पाणी तकरीबन 2 3 4 दफ़ा तेसिताईं हारींदा रहंदा आहियूं जेसिताईं पाणी वाइट नथो थी वञे पर हिन खे मिटी थी वई जस्ट हिकिड़ा जेके बारीक बारीक ज़रा कीड़ा मूड़ा हूंदा आहिनि पहिरें पाणी में उहे त सभु निकिरी वेंदा आहिनि सेकेंड पाणी जेको असांजो थोरो गदलो गदलो टाइप हूंदो आहे उन पाणी सां जेकॾहिं उहे ख़वातीन थोरो पाणी साइड ते करे उन सां हिकु ॿ दफ़ो हथ मुंहुं धोई छॾनि विदाउट सोप लॻाए साबुण वग़ैरह जो इस्तेमालु न करणो जस्ट पाणी सां इस्तेमालु कयो वेंदो आहे सॉरी फेस वॉश जी जगह ते भी उनके घणा माण्हू इस्तेमालु कंदा आहिनि ऐं मुल्तानी मिटी जंहिंखे असां मेट चवंदा आहियूं उनखे बि फेस वॉश जी जगह ते यूज़ कयो वेंदो आहे उहो दाणनि जे लाइ पॉलरनि में ॾिसो जेको चवंदा आहिनि त असां तव्हांखे मास्क लॻायो आहे ब्यूटी मास्क वग़ैरह लॻायो उहे मां सम्झां थी मुल्तानी मिटी इहे शयूं थोरी मिक्स थियल हूंदियूं आहिनि इहो त हिकिड़ो असांखे ठाहियो वेंदो आहे त टमाटो केॾो फ़ाइदेमंद आहे टमाटो फेस ते तव्हां मलियो थोरो थोरो हथनि ते इंसान जे लाइ असांजे अलाह टमाटर जेके मलियो त चेहरो में टमाटो कटे सॼो टमाटो न बाक़ी मानी में विझो भाॼी में थोरो गतरो जस्ट हिकिड़ो पीस जेको आहे रब करण जे लाइ फेस ते रेटनि जी ख़बर कोन्हे न असल में जी साईं अॼुकल्ह इन्हनि जी रेटनि जी ख़बर मर्दनि जो कमु आहे न उहो असांजो कमु आहे छा बहरहाल ॻाल्हि इहा आहे नारे जनाब उहो असांजो कमु असांखे ॾियनि त पचाए ॾे असां पचाए त ॾियूं था न मुफ़्त में सही सही भलो इहो आहे चवण जो मक़सदु इहो आहे सुनीता जो त साबुण खां भलो आहे त माण्हू वेंझे ई मेट सां अॻे मेट सां मेट में तव्हां पंहिंजी ख़ूबसूरती जे लाइ टिप्स घुरियो ऐं जेकॾहिं तव्हां वारनि जे लाइ पुछणु चाहियो था त ॾही ऐं अंडो बि लॻाईंदा कयो उहो बि सही आहे तव्हां अञा पंहिंजा वार बि असां वांगुरु ठाहिणु चाहियो था वाह वाह त ॾही ऐं अंडो वग़ैरह थोरो तेल उन जे अंदरि मिक्स करे ब्लेंड करे तव्हां यूज़ करे सघो था जंहिंजे मुंहुं ते वरी दाणा हुजनि गर्मीअ में त मेट में थोरो लीमो बि मिक्स करे उन सां जेके लीमो विझण सां जेके न कील मुहासा जेके हूंदा आहिनि पस वग़ैरह हूंदी आहे उहा सॼी रिमूव थी वेंदी आहे पोइ तव्हां पंहिंजे हल्के करे कॉटन सां ड्राई करे पंहिंजे चेहरे खे ऐं पोइ तव्हां उन शयुनि खे काफ़ी तरीक़े सां यूज़ करे सघो था जेकॾहिं तव्हां हिकु ॾींहुं गैप करे पियो उन शइ खे अप्लाई कंदो छो त लीमो जेको आहे न असांजे चेहरे जी कट खे ख़तमु कंदो आहे असांजे जेके चेहरे ते रिंकल्स हूंदा आहिनि लकीर्स हूंदा आहिनि उन्हनि खे काफ़ी टाइट कंदो आहे लीमो मां सम्झां पर कंहिं छोकिरियूं मिलियूं हाणे पाण साईं ॿुधो जेकी मॉर्निंग शो जी होस्ट हूंदी आहे उनखे हर शइ जी ॼाण हुजणु घुरिजे ताकी असांखे काफ़ी सारे माण्हुनि सां बि गुफ़्तगू करणी हूंदी आहे असांखे ख़बर हुजणु घुरिजे की हर पंहिंजे महिमान खे डील करणो आहे त हाणे पर पुछनि बि त पाण न सघूं त असांखे ख़ूबसूरत थियण लाइ ॿुधायो तव्हांजी टिप्स ते मां डिस्कस करे रही आहियां ताकी तव्हांजी वजह सां ॿियनि छोकिरनि खे फ़ाइदो थिए तव्हांजो ॿुधायो शादी शुदा जेको माण्हू हूंदो आहे न उनखे पंहिंजी ब्यूटी जी ख़बर कोन हूंदी आहे सही हुनखे सिर्फ़ु इहो हूंदी आहे जे अधी ॻाल्हि कई त तव्हां आणे ॾींदा घर ध्याणी हा त शादी करे मुड़ुस बि कहिड़े कम जो इहो ई कम बि न कंदो उन घर वारनि खे बि घुरिजे त मर्द वीचारनि जो थोरो ब्यूटी जो ख़्यालु कनि पर हाणे असां वटि इहो आहे त ही पूरो कोन्हे अटो कोन्हे ही कोन्हे ही कोन्हे तव्हांजी घरवारी ईअं कंदी हूंदी न मुंहिंजी घरवारी पंहिंजा सूर था ॿुधायो हीअ कहाणी घरगन जी आहे कहाणी घरगन जैसा जेको थींदो आहे उहो रहंदो न सही सही ये कहानी घरगन जी आहे इशा जे जो ना मां सुतो कोन है एक्यूरेट है मां भी कदे कोन निंड पाण पूरी करे आ न कदे मां भी यार मां भी कोन सुती है न मां सोचा तो उस्ताद मरू ना लगे ना माइक ने मरी यार अजवारो न दी ना मां वरी चुप कयो ना ताने गलाए करे यार ता के चवंदा यार अटो मो दे मलियो सावरन जो न गानो भी ॿुधंदासीं पंहिंजी महफ़िल खे अॻिते बि वधाईंदासीं पंहिंजे शो खे अॻिते बि वधाईंदासीं सही सही अच्छा उर्सनार जे मूंखे इहो ॿुधायो त माशाअल्लाह केतिरो अर्सो तव्हां हिन फन खे ॾिनो आहे सभु त माना उमिरि मां त नथा लॻो त एॾो वॾो अर्सो थियो हूंदो न बसि उमिरि एतिरी ज़्यादा न आहे कंटिन्यू उनखे फिक्स करे न आहे ॿुधाईंदो थोरी तकलीफ़ थींदी आहे इन जे करे उनखे चवंदा आहियूं त बसि 20-23 साल जो आहियां बसि वधीक इहो ॿुधायो माना मूंखे त 8 साल न मां कंटिन्यू पूरो कोन ॿुधायो थोरी घटि वधाए करे 20-23 साल जी मां चवंदी आहियां मां 16 सालनि खां मथे थींदी कोन न उहो कंहिं खान साहिब खे पुछियो न त तव्हांजी उमिरि घणी आहे चई हमारा उमिरि 20 साल वरी 2 सालनि खां पोइ पुछियो चई तव्हांजी उमिरि घणी आहे चई खोचा बताया न 20 साल वरी कुछ अरसे खां पुछियो चई खान साहब उम्र चई 20 साल तुमको कितना बार बताया चई खान साहब 3 बार पूछा है और कितने सालों के बाद पूछ रहा हूँ
लाला का जुबान एक है, एक बार बोल दिया 20 साल तो 20 सही सही गाल दिल होना चाहिए जवान, उम्र चिकी रखिया। बिल्कुल बिल्कुल न पर ॻाल्हि इहा आहे त पाण तव्हां असां अञा उन फेज़ में न आहियूं जो उमिरि लिकायूं, अञा पाण सही आहियूं, फिट बीट आहियूं, हाणे उमिरि ॿुधाए सघूं था, सफ़ा झूना थियूं त पोइ खणी लिकाईंदा। न सर उमिरि ॿुधाइण को हुन में हर्ज कोन्हे, पर आर्टिस्ट माण्हू आहियूं, थोड़ो शायद पज़ीराई घटि इन करे 20-23 ॿुधायूं था त पोइ हाणे असल में इन करे माण्हू पुछा कंदा आहिनि त पोइ ख़बर पवंदी आहे त यार हाणे वीचारो वञण वारो आहे, कुर्प ॾेई वठो, हुनखे प्यार ॾेई ख़बर पवंदी आहे त हेतिरो वक़्तु गुज़ारे वियो आहे, बाक़ी जेको आहे 2-3 साल वीचारे खे पल जी ख़बर न आहे, उहा त आहे ॻाल्हि, पल जी ख़बर न आहे, ज़िंदगी जेतिरी आहे त चवंदा न जॾहिं जीअनि था चङा भला हलिया था वञनि। अच्छा सुनीता, मूंखे तव्हां थोरो ॿुधाइजो, तव्हां हिते मीडिया में जॾहिं आया आहियो तव्हांखे कंहिं सपोर्ट कई, कंहिं तव्हांजे नेगेटिव बीठा, कंहिं तव्हांखे सपोर्ट न कई, हिते अचण में केतिरी मुश्किल जो तव्हांखे थोरो फेस करणो पियो? मतिलबु पहिरियां शुरूआत जेका थींदी आहे उहा पंहिंजे घर मां ई थींदी आहे। बिल्कुलु जेतिरे ताईं छोकिरी हुजे या छोकिरो पंहिंजे घर वारा सपोर्ट नथा कनि, उहो स्ट्रॉन्ग नथो थी सघे, कॾहिं बि न थींदो, छो त असां ॿाहिरों वारनि जूं ॻाल्हियूं एतिरो असरु असां ते नथियूं कनि जेतिरो घर जूं ॻाल्हियूं असां ते असरु इफेक्ट कंदियूं आहिनि। हाणे मसलन मां केतिरी बि स्ट्रॉन्ग हूंदी हुयमि, जॾहिं शादी खां पहिरियां केतिरी बि स्ट्रॉन्ग हूंदी हुयसि, मूंखे ॿाहिरों वारो केरु बि चवंदो विड़ी ईंदसि, कुझु बि करींदसि, मुक़ाबिलो करींदसि, फेस करींदसि, पर मुंहिंजो बाबा मूंखे कुझु चवंदो त मां रोई पवंदसि, एॾी कमज़ोर थी वेंदसि। त हिन मूंखे ईअं चयो आहे न, बाबा ॿियो कोई चवे हा मूंखे ॾुख न थिए हा, त असां में तालीम बि हिकु त छोकिरियुनि खे नाहे ॾिनी वेंदी। सही, जॾहिं मां 5 दर्जे में आई हुयसि, मूंखे यादि आहे त मुंहिंजे चाचे चयो हुयो बाबा खे, हाणे छोकिरी वॾी थी वई आहे, हाणे काॾे थो पढ़ाई। अच्छा, 5 दर्जे में आयसि, वॾी थी वई आहे, हाणे वधीक इहा न पढ़ंदी, असां में रवाज़ु कोन्हे, हाणे हिनखे शादी कराए छॾ। त बाबा चयो जॾहिं उहा पंहिंजी पढ़ंदी, अॻिते वधंदी, पंहिंजे पेरनि ते बीहंदी, ज़िम्मेदारी खणण जे लाइक़ु थींदी त हुनजी शादी कराईंदसि न। सही, त एतिरो जल्दी छो? बसि इहे कुझु ख़ानदान में थींदियूं आहिनि ॻाल्हियूं, त असां में छोकिरियूं ॿाहिरि न आहिनि निकितियूं, असां में पढ़ंदियूं न आहिनि, त अॻिते कीअं वधंदियूं, वरी यूनिवर्सिटी में अची वई आहे, अच्छा कॉलेज में बि अची वई आहे। बाबा जो नालो असांजो जो गुलमी रोड आहे न, अच्छा, त बाबा खे चवंदा हुया गुलमी रिया तुंहिंजी धीअ तुंहिंजी इज़त ख़राब कंदी, शादी खां पोइ बि वरी शुक्र आहे पोइ मुंहिंजे हस्बैंड सपोर्ट कयो मीडिया में, शादी खां अॻु जो किसो थी वियो आहे, शादी खां पोइ वरी ब्रेक खां पोइ। नाज़रीन, पंहिंजी गुफ़्तगू खे ज़रूरु कंटिन्यू रखंदासीं ऐं तव्हांखे गाना बि ॿुधाईंदासीं, कचेरी हली रही असांजे प्रोग्राम में कॉल करे तव्हां शामिल बि थी सघो था। हलंदासीं हिकिड़ी कमर्शियल ब्रेक जे तरफ़, ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं, असां सां गॾु रहिजो। सलाम सिंध। मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं टाइम खे बचाईंदे, वक़्तु इलाही कीमती आहे, सो वक़्तु कीमतीअ खे कीमती करण जे लाइ असां रोज़ानी जीजर अख़बार पढ़ंदा आहियूं। कराची हैदराबाद सखर मां 21 वक़्तु शाया थींदी आहे ऐं माशाअल्लाह जो अंगारे जो ॾींहुं 22 सितंबर 2020 मुताबिक़ 4 सफ़रुल मुज़फ़र 1442 हिजरी, सिफ़ा 8, क़ीमत इन अख़बार जी 20 रुपया आहे। अॼु जेका सुपर लीड ख़बर लॻल आहे सदफ़ उहा इहा आहे त वज़ीर आज़म पारां नवाज़ शरीफ़ जो ख़िताब, फ़ौज खे बदनाम करण जी भारती साज़िश करार। ऐं जेका लीड ख़बर आहे, आर्मी चीफ ऐं DG ISI जी पार्लियामानी अॻवाननि सां मुलाक़ात, सियासत ऐं इदारनि में मुदाख़लत वारो तासुर रद्द, फ़ौज खे सियासी मामलनि खां परे रखियो वञे, फ़ौजी क़यादत जो इहो चवणु आहे। ऐं हिन पासे वरी जेका आहे असां अख़बार जे साॼे पासे थोरी हेठि निगाह विझूं था त लिखियलु आहे, आल प्राइवेट स्कूल्स एक्शन कमेटी तरफ़ां सईद गनीअ खे हटाइण जो मुतालबो। अच्छा, सिंध हुकूमत तरफ़ां स्कूल खोलण लाइ तारीख़ूं ॾिनियूं पियूं वञनि, जंहिं सभु सख़्तु परेशान आहियूं। सो स्कूल इंतिज़ामिया प्राइवेट इहा चवे पई ॻाल्हि। ऐं इन खां सवाइ जेके ॿियूं ख़बरूं आहिनि, फ़ौजी क़यादत साम्हूं नेब ऐं न वरी पंहिंजी ज़ात जी ॻाल्हि खे शेरी रहमान जो इहो चवणु आहे। ऐं इन खां सवाइ ॿियूं जेके अहम ख़बरूं आहिनि उन्हनि में अली कुंवर महर खे सियासी धचको, रहीम बख़्श बोज़दार तरफ़ां पीपल्स पार्टीअ में शामिलु थियण जो ऐलान। शोबिज़ जी ख़बरुनि ते निगाह विझूं था ऐं शोबिज़ जी ख़बरुनि में इहो लिखियलु आहे त मलिका तरनुम नूरजहां जी 94वीं सालगिरह मल्हाई वई ऐं केक कटियो वियो। इन खां सवाइ ॿियूं जेके ख़बरूं आहिनि त हमाइमा मलिक भेण दुआ मलिक खे बहितरीनु दोस्त करार ॾेई छॾियो ऐं मौसीक़ारनि लाइ मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म हुजणु घुरिजनि, बिलाल मक़सूद जो इहो चवणु आहे। ऐं ॿी सुठी ख़बर इहा आहे, प्यार करण वारनि लाइ
जेकी ख़ासि तौर ते वरी भारत में रहनि था। ताजमहल खे 6 महीननि खां पोइ सियाहनि लाइ बि खोलियो वियो आहे, आम माण्हुनि लाइ बि खोलियो वियो आहे। कोरोना वायरस 6 महीननि खां बंदि हुयो, सो ताजमहल ते वरी माण्हू वञी सघनि था ऐं उते ताजमहल खां वधीक मूंखे ॿारनि जे स्कूलनि जी फिक्र आहे। हिते सिंध में आयो त फेज़ महल वञो। मलाइका अरोड़ा कोरोना वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी वई, वाह वाह, ॾाढो ज़बरदस्त। ऐं कोरोना वायरस जा जेके मरीज़ अञा कुझु सटियल आहिनि सो उन्हनि खे बि अलाउ करे सिहत नसीब थिए। नवां महिमान बि असां वटि पहुची विया आहिनि सदफ़ जी, उन्हनि जो बि ज़रूरु इंट्रो कराईंदसि, पर उन खां पहिरियों हिकिड़ी ॻाल्हि चवंदी हलां जी। कोरोना वायरस जे करे ॿारनि जी स्कूल जी तालीम इलाही डिस्टर्ब थी वई आहे ऐं घर में ॿारनि जो शौक़ु जेको तालीम जी तरफ़ उहो आहिस्ते आहिस्ते ख़तमु थो थींदो वञे। पहिरियां जॾहिं असांजी सैटरडे संडे या संडे ते छुटी बि हूंदी हुई त ॿार खे चवंदा ट्यूशन ज़रूरु वञिणो आहे, तव्हांखे सिपारे ते ज़रूरु वञिणो आहे। पर अॼुकल्ह ॿारनि जी रूटीन ई अहिड़ी चेंज थी वई आहे, राति जो 4-5 बजे ताईं जागनि था, स्टडी में उन्हनि जी को दिलि नथी लॻे, हुननि जो को इंट्रस्ट न आहे। अच्छा वरी कॾहिं चओ बि न त सुभाणे तव्हांखे स्कूल वञिणो, नहीं स्कूल नहीं स्कूल नहीं मतिलबु असां हुन ॻाल्हि चओ त तव्हांखे जेल मोकिलियूं था। त इहा वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असांजे ॿारनि जी तालीम जो इलाही नुक़सानु थी वियो आहे। अलाह करे जल्द सां जल्द स्कूल खुलनि ऐं अलाह साईं असांखे हिन बीमारी खां आज़ादी ॾे, असांखे माफ़ु करे असांजे गुनाहनि खे बख़्शे। असांजा कुझु महिमान असां सां गॾु आहिनि, उन्हनि जो बि असां इंट्रोडक्शन कराईंदा हलंदासीं। ऐं असांजा फर्स्ट गेस्ट आहिनि असांजी आख़िरी फ़ौज़िया फ़नकारा। कीअं आहियो तव्हां? अस्सलाम वालेकुम, ठीकु आहियो? वालेकुम सलाम जी, बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां बि बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां। ऐं ॿी असांजी फ़नकारा आहिनि साइमा सहर। साइमा सहर कीअं आहियो तव्हां? तव्हां इलाही प्यारा था लॻो माशाल्लाह। अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु, थैंक यू। इलाही ख़ूबसूरत था लॻो, लैशेस, तव्हांजा लेंस, तव्हांजो जेको वॉर्डरोब आहे पूरो मूंखे इलाही पसंदि आयो। तव्हां बि माशाल्लाह इलाही प्यारा आहे, उहा ॻाल्हि आहे। पर जस्ट हिकिड़ी जेकी तव्हांखे ख़बर आहे स्पेशलिस्ट हर इंसान जी पंहिंजी हिकिड़ी क्वालिटी ख़ूबी हूंदी आहे। माशाल्लाह इलाही ख़ूबसूरत आहे, ॿई इलाही प्यारा आहियो माशाल्लाह। वधीक केरु प्यारी आहे? ॿई प्यारा आहिनि, मां टई प्यारा आहिनि, चारई प्यारा आहिनि। मुंहिंजा मोज़िज़ महिमान आहिनि, मूंखे सभिनि खे बराबरि रखिणो आहे। अच्छा, तव्हां ॿई भेनरूं आहियो पाण में? माशाल्लाह वॾा तव्हां आहियो जी? सही सही सही। आख़िरी माने वॾी इहो ई आहे। अच्छा, आख़िरी आहे। आख़िरी मूंखे थियणु खपे, मां आख़िरी हुयमि पर आदि थी वई। अच्छा, तव्हांजे नाले जी इहा मतिलबु तव्हां ई छा सोची तव्हां आख़िरी फ़ौज़िया मतिलबु? आख़िरी फ़ौज़िया मतिलबु त फ़ौज़िया सुमरो जेका मरूम फ़ौज़िया सुमरो उन्हनि जी मां शागिर्द आहियां माशाल्लाह। त मतिलबु उहे मतिलबु चाहिंदियूं त मतिलबु हिन जो अहिड़ो नालो रखां जेको ॿिए कंहिंजो न हुजे, छो त मतिलबु फ़ौज़िया इलाही हुयूं, मतिलबु उन्हनि खां पोइ बि जीअं मतिलबु त फ़ौज़िया में के हो मतिलबु इलाही हुयूं, त उन्हनि चयो त तुंहिंजो नालो मां रखां थी आख़िरी फ़ौज़िया, त हिन खां पोइ का बि न ईंदी। अच्छा, इन जे लिहाज़ सां उन्हनि जेको आहे न मतिलबु इहो मुंहिंजो नालो रखियो त पोइ यको माना इहो नालो ॿी फ़ौज़िया अची वई अथव अचानक फ़ौज़िया। कहिड़ी अचानक? गरम फ़ौज़िया बि आहे, अचानक छा गरम फ़ौज़िया बि आहे, उनजो नालो आहे अचानक फ़ौज़िया। बिल्कुलु फ़ौज़िया में फ़ौज़िया सहर मतिलबु काफ़ी आहिनि, इहे नाला कोन था न। जीअं जलाल चांडियो आयो त उन खां पोइ इलाही फ़नकार आया, हिकिड़ो फ़नकार त हुयो ट्रैक्टर जलाल, उनजो नालो ट्रैक्टर जलाल, अचानक गरम जलाल। मोहरम नवाज़ सर खान बर्दाश्त कोन थी। वो वरी उर्स आया, वो आखिरी उर्स विचरो एक्सपायरेशन हूंदी आहे माशाल्लाह। तव्हां अॼु माना बग़ैर रिहर्सल जे असांखे को कलाम ॿुधायो, माना अॼु सॼो माहौल लाइव आहे, जेको थियो ॾिसंदा पोइ। इश्क दा जाम सदिल मस्तो मस्त मरा ओ हक मौजूद सदा मौजूद, ओ हक मौजूद सदा मौजूद, ओ हक हक ओ हक हक सूली ते मंसूर चढ़ाए, सूली ते मंसूर चढ़ाए, ओ
वाह वाह जबरदस्त वाह वाह मज़ो माशाल्लाह अची तव्हांजी आवाज़ इलाही प्यारी आहे ऐं बग़ैर रिहर्सल जे अचानक माना कलाम ॿुधाइणो इहो ऐं वॾो मथे कलाम हुयो हा मूंखे त मां तव्हांखे चयो बि हाणे सुर बि मथे पिया लॻनि बिल्कुलु बिल्कुलु पोइ हाणे जेको मूंखे हाल हिनजी आवाज़ इलाही पसंदि परियां नालो असां वटि थोरो मसलो बि कॾहिं कॾहिं हूंदो आहे पर पोइ बि ॾाढो सुठो निभायो ॾाढो बहितरीनु सो देर सां पहुचण जी सज़ा बि असां हिननि खे ॾिनी रिज़ल्ट देर सां आया हाणे बग़ैर रिहर्सल जे असांखे ॻायो ॿुधायो सो बहरहाल उर्स साईं तव्हां बि इंजॉय कयो सचल साईं जो कलाम हो ऐं सुफ़ियाणो कलाम हुन ई दिलि खे विंदराईंदो आहे पहली फिल्म हुई पहिरीं जी जी साईं ज़ुल्फ़ी शाह साहब जी हा उन में इहो कलाम रखियो हुयो अच्छा त उनजी शूट मूंखे यादि अची वियो इहो मंज़र यादि अची वियो ऐं बिल्कुलु ओॾा गुम थी वियासीं अच्छा ईअं थींदो आहे जेकॾहिं का पुराणी शइ साम्हूं अची वञे त असां उते वेठे वेठे पोइ फ्लैशबैक में हलिया वेंदा आहियूं पोयां मतिलबु दिमाग़ ओॾे ई हलंदो आहे सफ़ाई ॻोठ घुमी आया हूंदो ॻोठ घुमी आया साईं उते दरगाह आहे साईं शाह मुराद शाह शिराज़ी बाबा जी उते इहो सॼो कलाम जेको फरमायो बहरहाल ज़ोया जी कॉल अची वई आहे जेको बाद मां जी बिल्कुलु ॻाल्हाए वठो ज़ोया सां हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी ज़ोया कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो किथां कॉल कई आहे मां जेकाबाद खां कॉल कई आहे जेकमाबाद खां कॉल कई आहे छा चवणु चाहींदो असांजे प्रोग्राम में जी असांजे प्रोग्राम में छा चवणु चाहींदो ज़ोया तव्हांजो प्रोग्राम मां शौक़ सां ॾिसंदी आहियां ॾाढो सुठो लॻंदो आहे रोज़ मूंखे ॾाढो वणंदो आहे वॾी महिरबानी थोरो वॉल्यूम वधाइजो स्टूडियो ताईं वॾी महिरबानी तव्हांजी ऐं अॼोको प्रोग्राम कीअं थो लॻे तव्हांखे
अॼु ॾाढो सुठो लॻे थो। अच्छा छा सुठो लॻो अॼु तव्हांखे तव्हां कॉल करण ते माना तव्हां दिलि चयो तव्हां कॉल कई आहे छा तव्हांखे पसंदि आयो प्रोग्राम में? सोचे थी सुनीता पसंदि आई, आखिरी फौजिया पसंदि आई, साइमा पसंदि आई, इरशाद पसंदि आयो, सदफ पसंदि आई। ओके जी बढ़िया। इहो तव्हां मूंखे ॿुधायो इहो जेकब आबाद आहे या जेकमाबाद आहे? जेकब आबाद। अजी आंसर ये अक्सर मिस्टेक थी न्यूज़ में मां जरे आई जेकब आबाद ओके पर स्टाइल इहो आहे न त माण्हू चवंदा आहिनि जेकब आबाद वो रफ टफ में जो काने हिकिड़ी काफ़ी वर्ड्स अहिड़ा आहिनि जेके क्लियर न आहिनि असां हल बिल्कुल सही। जान जेकब आबाद के इहो शहर ऐं वॾो हिकिड़ो तारीख़ी शहर आहे एॾी गर्मी बि ॾाढी हूंदी अथव गर्मी पई थिए तमामु वॾो हूंदो आहे। बहरहाल ज़ोया जी वॾी महिरबानी Thank you so much for calling. कॉल कई है न्यूज़ कास्टिंग कंदे कंदे पोइ कॾहिं ईअं माना पंहिंजे लेखे बि ख़बरूं पढ़ंदा हुयो कॾहिं कॾहिं माण्हू ॻाल्हाए वो पंहिंजे लेखे पियो ईअं न थींदो असां आर्टिस्ट टीवी जा जेकी असांखे अंदाज़ो आहे मतिलबु एतिरो केतिरो बि क्रेज़ में अची वञूं पर कॾहिं बि असां डायरेक्टली टीवी ते ईअं हरू भरू कोन ॻाल्हाईंदासीं न ईअं माना क्रेज़ स्क्रीन ते अचण खां पोइ असांखे ख़बर हूंदी असां काॾे पंहिंजे पाण ई जॾहिं हू क्यू ॾींदा आहिनि या हुन सीट ते वेहंदा आहिनि न्यूज़ ते हू पाण ई लहजो अची वेंदो आहे वरी जॾहिं हेठि ईंदा आहियूं त पंहिंजे लहजो चेंज नॉर्मली लाइफ अची वेंदी आहे कॾहिं बि न थियो आहे त मुड़ुस खे चवां न्यूज़ वांगुरु ईअं कर अच्छा त कॾहिं ख़बर पड़ी अथव ईअं माना पंहिंजे लेखे कॾहिं मुड़ुस वारी ॻाल्हि जीअं ॿुधाई तव्हां न ईअं कॾहिं ग़लती अॼु मुंहिंजे मुड़ुस चयो आहे त घर में भिडियूं पचाइण घुरिजनि मुझे पसंदीदा आहिनि पाण ई पचाईंदी आहियां उनखे सभु कुझु ईंदो आहे पर कुकिंग न ईंदी आहे। अच्छा फनकार खे असां चऊं कुकिंग कोन ईंदी आहे मूंखे ईंदी आहे मुंहिंजे हस्बैंड खे कोन ईंदी आहे मर्दनि खे उहा बि घटि ई ईंदी आहे मां नेवी में 10 साल अकेलो रहियो आहे कुकिंग न ईंदी आहे उनखे चांहि बि सुठी न ठाहींदा। अच्छा तव्हां नारे के साथ तव्हां छा सूरत आहे छा ॿुधी पचाईंदा आहियो कुझु चांहि ठाही वेंदा आहियूं बाक़ी अल्लाह जी महिरबानी आहे घरवारी जो प्यार ऐं उनजी सरपरस्ती तमामु घणी आहे हिनजे करे कंहिं शइ जी ज़रूरत न पई सरपरस्त आला आहिनि न सरपरस्त आला ऐं ऑफिसर बाला आहिनि ऑफिसर बाला असीं त हुकुम जे ताबेदार हींअर बि ॾिसनि पिया अहिड़ी का ॻाल्हि वात न निकिरे वापसि घर वञिणो आहे। तव्हां ॿुधायो तव्हांखे सिंगिंग खां अलावा कुकिंग वग़ैरह जो घर में कमकार कंदा आहियो न? बिल्कुल कुकिंग त कंदा आहियूं बाक़ी ॿियो कमकार कोन कंदा आहियूं घर जी मतलब साफ़ सफ़ाई में त मुश्किल ई लॻंदी आहे वो त तकरीबन कपड़ा वगैरह कुकिंग जो त मतलब शौक़ हूंदो असांखे चाइनीज़ राइस वग़ैरह थिया या मतलब चिकन कोफ्ता थिया या शामी कबाब थिया मतलब अहिड़ी शयूं त मतलब जेके ई शौक़ सां ठाहींदा आहियूं। शामी कबाब इहे मां चओ था ईअं वाक़ई पचाईंदा पिया आहियो रेसिपी ॿुधायो शामी कबाब कीअं तयारु कजनि मां ॿुधाए सघां थी न जेको चवे थो त मां जॾहिं घरदारी ईंदी आहे त पोइ ज़ारा संभालियूं पिया लेडीज़ सपोर्ट त कंदी न जी बिल्कुल मतलब चिकन वारा ठाहियो त पोइ मतलब उन में दाल बि हूंदी आहे गॾु चिकन ऐं दाल जेके आहिनि उहे मतलब गॾु जेके आहिनि उहे रखबा आहिनि मतलब चुल्हे ते गॾु रखी करे मिक्स करे उन में मसाला वग़ैरह जेके बि हूंदा आहिनि मतलब अक्सर मतलब जेके आहिनि सब गॾु साथ ई बॉयल थी वेंदा आहिनि पाणी खुशक थी वञे दाल वग़ैरह ॻरी वञे पोइ उनखे सिलबटे ते चङी तरीक़े सां पीसी लूण मिर्च विझी टॉप ठाहे ॻाल्हि आहे त मां पुछां दाल कोन गरंदी मां तव्हां सभिनी खे चुप कराए सघां नंढी साई थो वठां सो हिते वठूं था नंढी साई वञो केॾा सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सुन शहानी है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन जी मोटी आयासीं पाण वरी हिकु भेरो तव्हांजे पंहिंजे जी बिल्कुल नाज़रीन हिकु दफ़ो तव्हांखे ॿीहर सिंध टीवी जे ख़ूबसूरत प्रोग्राम सलाम सिंध में भली कार थी कयां सुठा प्यारा ख़ूबसूरत चेहरा असां सां गॾु आहिनि सुठी शख़्सियत बि असां सां गॾु आहिनि उन्हनि सां बि गुफ़्तगू हली रही आहे जेकॾहिं तव्हां कंहिंजे लाइ को सवाल करणु चाहियो था कुझु पुछणु चाहियो था को पंहिंजी फरमाइश ते गानो ॿुधणु चाहियो था तॾहिं बि असांजे प्रोग्राम में कॉल करे शामिल थी सघो था ऐं मां तव्हांखे गॾोगॾु इहो बि ॿुधाईंदी हलां जेकॾहिं कंहिंजी बर्थडे आहे कंहिंजी शादी जी सालगिरह आहे कंहिंखे विश करणु चाहियो था तॾहिं बि असांजे प्रोग्राम में कॉल करे उन्हनि जा नाला ॿुधाए सघो था जीअं तव्हांखे इरशाद ऐं मां हितां ते ऐं गाना ॿुधंदासीं आख़िरी फौजिया ऐं साइमा सहर खां हिन जी माशा आवाज़ मूंखे त इलाही पसंदि आई आहे तमामु घटि सिंगर अहिड़ा हूंदा आहिनि जिन जी आवाज़ मूंखे पसंदि ईंदी आहे दिलि सां मां चवंदी आहियां त न यार वाक़ई में ऐं मां ट्रूली तव्हांखे ॿुधाईंदी हलां
जेकी ॻाल्हि सच हूंदी आहे मां चवंदी आहियां हा ठीकु आहे सच आहे पर अॼु ॾींहं ताईं मतिलबु जेके नाइन सिंगर सुठा लॻंदा त बसि ठीकु आहे ओके जीअं असांखे मोर नाज़ जी मूंखे आवाज़ इलाही पसंदि आहे मां हिननि खे कल्ह बि फरमाइश कई हुई त मूंखे तव्हां सुहिणी गानो ॿुधाईंदो अचण सां ई पर शायदि हिननि खां विसरी वियो मूंखे मुंहिंजियूं ॻाल्हियूं विसरंदियूं कोन आहिनि पर ख़ैर मां हाणे फ़िलहालु इन्हनि जा गाना ॿुधा इन्हनि जे गाना आवाज़ खे एंजॉय कयूं था हे त असां सां गॾु हमेशह ई आहिनि हिननि जी आवाज़ त मां कॾहिं बि ॿुधी सघां थी डायरेक्ट गानो ॿुधूं कचहरी न कयूं कचेरी भी थी रही है पर मूंखे पहिरियों थोड़ो गानो ॿुधणो आहे जी आवाज़ मूंखे इलाही पसंदि थी अचे फरमाइश औरतुनि जी वधी वई आहे त पोइ हाणे ॻाइणो खपे वधी वञे उते त पोइ चुप करण बहितर पाण टे आहियूं चार झगड़ो था करे तकड़ जेके मर्द वीचारा त हमेशा कोई कोन ॻाल्हाए सघंदा आहिनि बिल्कुलु पाण टे आहियूं चार आहिनि ऐं उन्हनि मां सोची वठो सेहतमंद असां भॼणा बि हुजूं हा न त बि ॻाल्हाए वञूं जी वाह वाह कजो तेरे इश्क में वफा भी है जफा भी है यार तेरे इश्क में वफा भी है जफा भी मरना भी है जीना भी है ओ मरना भी है जीना भी है नुकसान भी नफा भी है यार तेरे इश्क में वफा भी है जफा भी है यार तेरे इश्क में वफा भी है जफा भी है
भी है, यार तेरे इश्क में वफा भी है, जफा भी है, मरना भी है, जीना भी है, मरना भी है, जीना भी है, नुकसान भी नफा भी है, यार तेरे इश्क में वफा भी है, जफा भी है, यार तेरे इश्क में वफा भी है, जफा भी है, यार तेरे इश्क में वफा भी है, जफा भी है, यार तेरे इश्क में वफा भी है। यार तेरे इश्क में वफा भी है, जफा भी है। क्या बात है, माशाल्लाह माशाल्लाह, आवाज इलाही इहो खूबसूरत त इश्क दा उस्ताद बुखारी बिन जे करे चयो त दिल जे कारोबार जो हिकु क़ाइदो बिया, दिल जे कारोबार जो हिकु क़ाइदो बिया, जेतिरो नुक़सान थिए त बि फ़ाइदो है। जबरदस्त, हाणे हेॾे बि ॻाल्हि साॻी आहे। बिल्कुलु उस्ताद बुखारी जो शेर हुयो, थोरो ईअं पढ़ी वरितोसीं पाण। अच्छा सुनीता, तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां रेडियो ते कमु कयो पिया, उन टाइम खे ऐं पंहिंजी फ्यूचर खे घरदारीअ खे ऐं पोइ पंहिंजी फ्यूचर खे कीअं त तव्हां मैनेज करे हलो, टाइम कीअं कढंदा आहियो फैमिली जे लाइ, पंहिंजे शौक़ु पूरे करण जे लाइ बि? मतिलबु एतिरो स्ट्रगल कॾहिं ईअं न थींदो त मां अॼु इलाही थकी पई आहियां, मूंखे जस्ट सिर्फ़ु अॼु रेस्ट करिणो आहे? इहो सोचींदी आहियां, वरी पोइ चवंदी आहियां यार ठीकु आहे, अधु कलाक आहे, कलाक आहे, वञा पर थी अचां जल्दी। पर ख़बर त अधु कलाक त जस्ट असांजो उन कम जो सोचींदा आहियूं, अचणु वञणु, ज़ाहिर आहे अकेली आहियां, कॾहिं हस्बैंड ड्यूटी ते आहे, न आहे घर में जॉब ते वेंदो आहे, त पोइ पाण वेंदी आहियां। अच्छा, कॾहिं मतिलबु इलाही मुश्किलुनि जो सामनो? हा, नंढड़ी खे तयारु करे, नंढड़ी खे खाराए पीआरे, अम्मी खे वटि छॾे ईंदी आहियां, वरी पोइ पाण वरी उतां निकिरंदी आहियां, उनखे होॾे होॾे खेॾाइणो थोरो, दिलि हुनजी बहलाइनि ताकी उहो रोए न मुंहिंजे पोयां। हाणे थोरी समझदार थी वई आहे न, 1.5 साल थी वई आहे। माशाल्लाह माशाल्लाह। तव्हां बर्थडे चई न, त हाणे हुनजी सालगिरह आहे 27 सितंबर ते। असां यादि रखंदासीं, लिखी छॾिजनि ताकी असां हुननि खे विश कयूं। नालो छा आहे हुनजो? सुदीक्षा। सुदीक्षा, माशाल्लाह माशाल्लाह, ठीकु आहे डन। त इहो लॻंदो आहे थोरो त मानी बि पचाए वञा। हाणे वरी मुंहिंजे ससुराल वारा बि गॾु रहिया नी अची करे, उहो बि घणो सपोर्ट कंदा आहिनि असांखे घर जी बि केयर करणी आहे, घर खे बि साफ़ सुथरो रखणो आहे, कॾहिं कॾहिं दिलि कंदी आहे त यार घर वञा, बसि नाश्तो वाश्तो मानी इहो सोचींदा आहियूं, जस्ट असां सोची सघूं था, असांखे सभु कुझु पाण करिणो पवंदो आहे। अच्छा नारेजा साहब, मूंखे इहो ॿुधायो त नाटक मंडलियूं बाक़ाइदा ठटे में तव्हां ॿुधायो त घटि थियूं थियनि जी, सो पाण लिखो बि आहे, तव्हां लिखियो बि आहे, लिखो बि था, ड्रामा अक्सर अदाकार पोइ पाण लिखणु बि शुरू कंदा आहिनि, वरी हिदायतूं ॾियणु पाण शुरू कंदा आहिनि, डायरेक्शन बि थी वेंदा आहिनि पाण। तव्हां इन ॾिस में मजबूरी इंसान कराईंदी आहे, छो त जॾहिं इंसान पंहिंजे पसंदि जो कैरेक्टर हूंदो आहे जी जी, त उनखे पाण ज़ाहिर लिखणो पवंदो आहे। अच्छा, अगरि ॿिए राइटर खे तव्हां चओ था त उहो पंहिंजे तरीक़े सां लिखंदो। हाणे मुंहिंजे उस्ताद हिकिड़ो कॉमेडी खाको लिखियो हुयो, उन में मुंहिंजो नालो रखियो सिल्लू स्वीपरमैन। अच्छा, सिल्लू स्वीपरमैन, त माण्हू उन्हनि खे मूंखे सुपरमैन चवणु शुरू कयो। सुपरमैन मूंखे चवणु शुरू कयो, त मूंखे ज़हन में आयो, मूं उस्ताद सां चयो, साईं जुल्फी शाह साहब खे, मूं चयो सर तव्हां त मूंखे स्वीपरमैन बनायो, पर माण्हुनि मूंखे सुपरमैन बनाए छॾियो। हाणे मुंहिंजी ख़्वाहिश आहे त छो न आउं हिकिड़ी सुपरमैन ते फिल्म ठाहियां। पोइ साईं जो ठीकु आहे, उनखे इजाज़त वरिती, पोइ मूं पंहिंजी हिकिड़ी फिल्म पाण ठाही, सिल्लू सुपरमैन। अच्छा, ऐं उनखे मूं वरी एजुकेशन ते आंदो, छो त सुपरमैन ॿारनि जो पसंदीदा कैरेक्टर आहे, उनजे करे पोइ उन कैरेक्टर खे मूं तालीम ते आंदो ऐं उनजो नालो मूं रखियो सिल्लू सुपरमैन मिशन एजुकेशन। सही सही। अच्छा, के माण्हू वॾी फिल्म ठाहींदा आहिनि, के माण्हू वॾी फिल्म हूंदा आहिनि, हा, इन में फ़र्क़ु छा आहे? फ़र्क़ु आहे, फ़र्क़ु इहो आहे त तव्हां ॾिसो, पाण मज़लूम मर्द आहियूं, जिते औरतुनि जो राज हुजे, त उते त पोइ मज़लूम मर्द वीचारो 5 मिंट ॾेऊं था, ॻाल्हाए वठो, 5 मिंट ॾेऊं था, त उनजे करे उहे जेके फिल्मूं आहिनि, उहे असांजूं फिल्मूं जेके आहिनि, उहे 32 पार्टनि जूं, अक्सर चवंदा आहिनि तूं 32 पार्ट जी फिल्म हुई, पर असांजे 2 पार्ट जी फिल्म कोन रहंदी आहे। सही सही सही। सो इन करे ज़्यादा जेको फिल्म ॾिसण जा शौक़ीन आहियो? हाणे त सिनेमाऊं कराची जहिड़े शहर में त आहिनि, पर ॿियनि शहरनि मां सिनेमा ख़तमु थी वियो, पोइ कीअं माना मूवी ॾिसंदा आहियो? अॼुकल्ह त फेसबुक जो दौरु आहे, यूट्यूब जो दौरु आहे, त उन ते
शिफ्ट थी आहियूं। अच्छा ऐं यूट्यूब ते जेको आहे मुंहिंजो पंहिंजो चैनल बि आहे। यार वाह इहा ॻाल्हि भली ॿुधाई त इहो सिंधी पाण खे सभिनी खे यूट्यूब ते अचणु खपे बिल्कुलु ऐं हिनखे सम्झणु खपे इहो हिकिड़ो वॾो बिज़नेस आहे अॼुकल्ह। ऐं सर हिकिड़ो असां खाको ठाहियो न लॉकडाउन जे दौरान जी जंहिं मुंहिंजे ख़्याल में असांजे लाइ मिलियंस में उहो खाको असांजो हलियो उहो असां ठाहियो फोटोग्राफी ते। अच्छा जेके माण्हू राशन ॾेई फोटोग्राफी कंदा हुया असां हुन ते बाक़ाइदा खाको ठाहियो। ऐं तव्हां वटि असांजो हिकिड़ो दोस्त अली अकबर दरबाणी साहिबु महिमान थी वियो उन बि ज़िक्र कयो पर अफ़सोस आहे उहो जो मुंहिंजो नालो रहिजी वियो। उहो खाको ठाहियो मूं हुयो। तव्हां दिलवाणी जो ज़िक्र न कयो आहे खणी छा आहे न न न असांजो सीनियर आहे असांजो दोस्त चओ था न मुंहिंजो नालो न खयो। हा उहो उन मक़सदु हिकिड़ो थींदो आहे न कॾहिं कंहिंजी का तख़लीक़ आहे तव्हां जेका तख़लीक़ आहे अगरि को उनजो ज़िक्र कंदो त उहो ख़ुशी थींदी आहे अगरि न कंदो आहे त ज़ाहिर अफ़सोस बि थींदो आहे सो ऐं ॾुख बि पंहिंजनि ते ई थींदो आहे त उहे मुंहिंजा सीनियर आहिनि मोस्ट सीनियर आहिनि अलाह उनखे ख़ुशि रखे त उन्हनि उन खाके खे हिकिड़ी नई जान ॾेई छॾी ऐं उहो खाको मिलियंस में हलियो आहे। अच्छा ज़बरदस्त ऐं तमामु घणो ऐं उन खां पोइ खोड़ सारा खाका ठाहिया उन ते फोटोग्राफी ते उन ते असां ॾेखारियो हिकिड़ो वॾेरो आहे उहो अचे थो हिकिड़ी नंढड़ी थेली खणी थो अचे ऐं फोटो कढाए थो उन ते असां इहो ॾेखारियो ऐं मज़लूम मुंहिंजो करेक्टर ॾेखारियो। उन खां पोइ उहो थेली ते जॾहिं चवे थो त साईं तव्हांजी महिरबानी तव्हां आया पर असांजो हेॾो सारो घरु आहे तव्हां ई साबुण जी हेॾी चकी खणी ऐं सो बि फोटो कढाइण आया आहियो उहो बि उन खां फुरे थो वापसि वञे। अच्छा अच्छा फोटो कढण खां पोइ वापसि उहो वापसि थो वठी वञे उते ई वरी असां हुनजो वाइंड अप ॾेखारियो आहे त वापसि उन दरवाज़े ते ठक ठक थिए थी हिकिड़ो माण्हू बोझो पूरो पाण सामान जो छॾे हलियो थो वञे हू कैरेक्टर ॿाहिरि निकिरे थो चए थो या अल्लाह तुंहिंजा अहिड़ा बाना बि आहिनि जेके ख़िदमत ख़ल्क़ी ईअं कनि था जो हिकिड़े हथ ॾिए थो ॿिए हथ खे ख़बर कोन थी पए। सही सही ऐं बग़ैर के फोटोग्राफी जी ख़बर बि न आहे त इहो केरु हुयो। अच्छा इहो तव्हां जेको खाको ॾिनो हिन में हिकिड़ो मैसेज बि हुयो मैसेज सो मैसेज वारा जेकी आहिनि ड्रामा या फिल्मूं या ईअं खणी चऊं खाका थोरा घटिजी विया आहिनि माण्हू खे आख़िर में सन्ही ॾियण जे लाइ रुॻो चर्चो थी वियो आहे रुॻो चर्चे में माण्हू टाइम पास था कनि आख़िर में मैसेज अॻे हूंदा हुया हाणे घटि था थिए न सर मैसेज अॼु बि आहिनि ॾिसण वारनि जी तादाद जेका आहे सा शायदि ॿिए तरफ़ हली वई आहे उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। जीअं शेरो शाइरी में बि तव्हां चओ सिंगर्स बि आहिनि हर क़िस्म जा सॉन्ग्स आहिनि हर क़िस्म जी फिल्मूं आहिनि हर क़िस्म जा ड्रामा आहिनि। हाणे तव्हांजो ज़ौक़ु आहे तव्हां कंहिंखे पसंदि कयो था असांजा तव्हां जेके बि वीडियो ॾिसो टेलीफिल्म्स ॾिसो खाका ॾिसो स्टेज ॾिसो उते स्पेशली हिकिड़ो एजुकेशन जो जेको आहे उहो तमामु घणो असांजो मैसेज हूंदो आहे। सही 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 सो हाणे एजुकेशन जो मैसेज अहिड़ो आहे जो मूंखे बि मैसेज मिली वियो आहे त ब्रेक वठो ब्रेक सही नाज़रीन ब्रेक ते हलंदासीं ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं हिकिड़े नंढे कमर्शियल ब्रेक खां पोइ मां तव्हांखे वापसि अची ॿ लाइनूं आहिनि मां तव्हां सां शेयर करणु चाहींदसि इलाही देरि हा मुंहिंजी इलाही देरि सां दिलि थी करे त मां जेको आहे न अलाउ करे ब्रेक खां पोइ यादि रहे इहा ॻाल्हि ज़रूरी आहे न शेर यादि रहे ॻाल्हि यादि रहे हलंदासीं हिकिड़े कमर्शियल ब्रेक जी तरफ़ ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं असां सां गॾु रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सुन शहानी है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में ऐं हिकिड़ो शेर तव्हां ॿुधाइण वारा इरशाद वेठो आहे तव्हांजे साम्हूं इरशाद वेठो है जी कयो हाँ बुधाए दिया हिकिड़ो मिनट वो अपने ही होते हैं जो दिल दुखाते हैं वरना गैरों को क्या पता कि हमारा किस बात से दिल दुखता है। वाह वाह अपने ही गिराते हैं नशे मन पे बिजलियां क्या यार सनी शेर जी इमोशनल खत्म करे छडियो यो शेर आ ना मां तो चयो शेर आ ॾिसो सो बराल ॾाढो सुठो हुयो जी सुकून सां जेके थोरो सम्झी इन मुंहिंजी शेर खे सम्झो आ तॾहिं रिएक्शन सो हाणे शेर खां पोइ टाइम थोरो जल्दी गुज़रे थो कचहरीअ जो सो आख़िरी फौजिया ऐं साइमा सर परे खां असांजे प्रोग्राम में आयूं आहिनि जी बिल्कुलु सो टाइम जी किलत जे करे पोइ जल्दी पाण सुठा कलाम मूंखे थोरो ॾुख रहिजी वियो जेकॾहिं शुरू खां अचनि त मां हिन खां काफ़ी सारा गाना ॿुधा मूंखे हिननि जी आवाज़ इलाही पसंदि आहे। अच्छा मूंखे थोरो ॿुधाईंदा हलो तव्हांजे इहे गाना यूट्यूब ते पिया आहिनि जी जी कहिड़े नाले सां तव्हांजो साइमा सेहर जे नाले सां अकाउंट आहे उन में तव्हांजा गाना तव्हांजी आवाज़ आहे न उते सही हाणे भला कलाम ॿुधायो असांखे जी लगाया दिल बहुत पर दिल लगाने
लगाया दिल बहुत पर दिल लगा नहीं, तेरे जैसा तेरे जैसा तेरे जैसा कोई हमको मिला नहीं, लगाया दिल बहुत पर दिल लगा कहना चाहिए था वो कहा नहीं, जो कहना चाहिए था वो कहा नहीं, लगाया दिल बहुत पर दिल लगा सच में लग रहा था प्यार मेरा, वो सच में लग रहा था प्यार मेरा, मुझे सा लग रहा था वैसा था नहीं, वो जैसा लग रहा था वैसा था नहीं, लगाया दिल बहुत पर दिल लगा बचपन
मिठो अंदाज़ मिठो आवाज़ साइमा साहब बकई मज़ो अची मतलब वाकई में हर ट्रैक जी जेकी लाइन हेठ मथे लो होए जेकी भी आहे मूंखे व्हाटएवर मूंखे त इलाही पसंदि स्टाइल अंदाज़ जी बिल्कुल ॾाढो बहितरीन आवाज़ माशाल्लाह मज़ो अची वियो ऐं गानो भी इलाही खूबसूरत सिलेक्ट कयो आहे चॉइस भी इलाही प्यारी आहे वाह वाह लगाया दिल तव्हांजे शेर सां मैच भी करे पियो वाह 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 तव्हां भला दिलि लॻाई की यार रुगो माना जेको आहे सो बसि ईअं वक़्तु विञायो अथव फिल्म ठाही आहे न उहो कहिड़ो वण जेके वाह न लॻो बस साईं के वण सड़ी विया आहिनि वाह लॻंदो ई न आहे उहे बीठा हूंदा आहिनि वणनि खे पाणी सही नथो मिले उहे सभु जेके किसा हुया पाणी सही नथो मिले उन्हनि खे वो खुराक सही नथी मिले जेके सड़ी विया जेके किसा हुया पसंदि को अलॻि थिए थी जी साईं जी जेके किसा हुया शादी खां पोइ खत्म थी विया खत्म थी विया प्रोग्राम में लाइव वेठा हो न लाइव वेठा हो न ॿुधाए छॾियो लाइव वेठा हो न असल में घर भी तो वञो घर में वञो न चए पहिरियां में शुरू में जीअं साईं सवेर ॻाल्हि कई इरशाद साहब त लाइट जो बहरान त हाणे ख़बर पई त आख़िरी ब्रेक में लाइट आई आहे हाणे टीवी ऑन थियो आहे त आउं बिल्कुलु शरीफ़ क़िस्म जो माण्हू आहियां अहिड़ी का बि ॻाल्हि न चलो रिपीट में ॾिसी सघो था राति जो 1 बजे टीवी जो खूबसूरत प्रोग्राम सलाम सन राति जो 1 बजे रिपीट थी सघंदो आहे इन प्रोग्राम खे ॿीहर ॾिसण जे लाइ तव्हां राति जो 1 बजे टीवी ऑन करे ॾिसी सघो था अच्छा ॿियूं कहिड़ियूं मसरूफ़ियतूं आहिनि इन ड्रामनि खां अलावा ॿियो पंहिंजी जॉब आहे जॉब सां रिलेटेड आहियां अच्छा हा ऐं ॿियो एक्टिंग सही 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 शाइरी सां शगुफ़ आहे मौसीक़ी सां लॻायो आहे दिलि लॻाया था दिलि लॻी कहिड़ी ॿुधंदा आहियो बसि ज़्यादातर एक्टिंग सां ई वाबस्ता आहियां अच्छा ड्रामा स्टेज टेलीफिल्म्स इन्हनि सां ई पाड़े वारनि खे ख़बर आहे उर्स नारे जो असांजे पाड़े में रहंदो आहे वॾो अदाकार सुठो सर जिते हाणे आयो आहियां उन्हनि खे अॼु सभिनी पाड़े वारनि खे ॿुधायो मूं चयो तव्हां मूंखे ईअं फज़ूल शायदि सम्झंदा हुजो अॼु सिंध टीवी ॾिसिजो सलाम सिंध माना मोटी अची करे चांहि माना थींदी ख़बर पवे सही सही हिकिड़े इलाइक़े में जॾहिं माण्हू ॿिए इलाइक़े में ईंदो आहे त फ़र्क़ु पवंदो आहे कराची त रोशनियुनि जो शहर आहे वॾो शहर आहे अल्हम्दुलिल्लाह स्टेज तव्हां अक्सर पुलिस वारे गेटअप में मूंखे नज़र ईंदा आहियो उहो करेक्टर करण में मज़ो ईंदो अथव या शौक़ु हुयो पुलिस में वञण जो न पुलिस में शौक़ु न आहे बाक़ी कोशिश इहा आहे त हर क़िस्म जो कैरेक्टर कयां सही बाक़ी पुलिस वारे ते ज़्यादा कॉमेडी सुठी लॻंदी आहे अच्छा पोइ इन जे करे शायदि मूंखे ज़्यादा कैरेक्टर इहो मिलंदो आहे सही 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 त ऐं पाण वटि हूअं बि आर्टिस्टनि में इहा शइ हूंदी त छाप लॻी वेंदी आहे हा हा त के माण्हू हुन में अहिड़ो निभाईंदा आहिनि जो सदाईं हुननि खे उहो ई किरदार हूंदो आहे यार इन तोखां सवाइ वधीक कोई सुठो करे नथो हा त ईअं ई थींदो आहे पर कोशिशि हूंदी आहे त हर क़िस्म जो कैरेक्टर कयां सही सही पर पुलिस ते पोइ ज़्यादा सुठो लॻंदो आहे अच्छा सुनीता तव्हांखे ड्रामनि में अचण जो शौक़ु आहे कंहिं चयो आहे शौक़ु न अच्छा छो भला शौक़ु न आहे अची सघो था जॾहिं टीवी ते हूअं ई अचो था न्यूज़ कास्टिंग हूअं ई कयो था त हीअ बि त टीवी ते अचणी आहे न मूंखे पंहिंजे ख़ानदान खे हिकिड़ो मैसेज बि ॾियणो आहे ऐं उन्हनि जे लाइ रोल मॉडल बि थियणो आहे त छोकिरी जॾहिं पढ़े थी लिखे थी ॿाहिरि निकिरे थी त उहा पंहिंजी हद बरक़रार रखे थी अच्छा उहा चाहे त तव्हांजी इज़त बि रखी सघे थी कॾहिं बि इहो न सम्झनि त हू मीडिया ते कमु करे थी रओ लाइ वेठी आहे या कुझु बि करे थी त हू ख़राबु आहे हू पंहिंजे घर जी इज़त जेका आहे महफ़ूज़ नथी रखी सघे हिफ़ाज़त नथी करे सघे सो मां उन्हनि खे मैसेज ॾियणु चाहियां थी तव्हांजी इज़त बि ख़राबु न कंदसि नालो बि रोशन कंदसि मीडिया में बि कमु करे बि ॾेखारींदसि ऐं तव्हांखे ॿुधाईंदसि त ईंदड़ जेके छोकिरियूं वेठियूं आहिनि तव्हां उन्हनि खे प्लीज़ पढ़ायो उन्हनि खे वधायो इहो न सोचियो त जेको मीडिया ते वियो उहो तव्हांजी इज़त ख़राबु आहे उन हर शइ खे मतिलबु सोचे करे पोइ जेको क़दम रखंदी आहियां सोचे रखंदी आहियां त मुंहिंजे हस्बैंड खे का तकलीफ़ न थिए मुंहिंजे सहुरे खे बि जेकी छोकिरियूं अचणु चाहिनि थियूं मीडिया में उन्हनि जे लाइ छा चवणु चाहींदो जेकी सुठो प्लेटफॉर्म आहे अचणु घुरिजे अचो बिल्कुलु अचो मां तव्हांखे पंहिंजो तजुर्बो ॿुधाईंदसि त तव्हांखे हर क़िस्म जा माण्हू बि मिलंदा सभु कुझु थींदो पर सभु कुझु पंहिंजे हथ में आहे तव्हां सुठे नमूने जहिड़े नमूने तव्हां हलणु चाहियो था ओड़े नमूने हली सघो था आज़ादी आहे को फ़र्क़ु न आहे कुझु बि न आहे सभु सपोर्ट करण वारा आहिनि जेकॾहिं तव्हां पाण सही आहियो जेकॾहिं मां सही आहियां त मूंखे सभु सपोर्ट कंदा मां खिली ॻाल्हाईंदसि त हू बि खिली ॻाल्हाईंदा बाक़ी ही दौर अहिड़ो आहे त अॼुकल्ह ग़रीब सां बि तव्हां कावड़ में ॻाल्हाईंदो बाबा तुंहिंजे घरां त खावां छा अमीर आई पंहिंजे घर जो आई मुंहिंजे घर जो आई इहो ई आहे इज़त ॾींदो इज़त वठंदो वॾाई न कंदो पंहिंजी हद खे यादि रखंदो हैसियत बि यादि रखंदो अलाह साईं बि तव्हांजो साथ ॾींदो हिकु सुठी इज़त बि मिलंदी हिकु सुठो तव्हां पंहिंजो इमेज बि ठाहींदो सही 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 स्टेज ड्रामनि जी बहालीअ जे लाइ छा करणु घुरिजे सर स्टेज जी बहाली जे लाइ सभ खां पहिरीं त गवर्नमेंट खे स्टैंड वठणु खपे जीअं अॼुकल्ह कराची में
कल्चर हलन पिया फेस्टिवल थिएटर फेस्टिवल ऐं माण्हू बेइंतिहा पर हाणे हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त मुख़्तलिफ़ शहरनि में आर्ट काउंसिल्स जो क़याम थी वियो आहे ऐं हुते आर्ट काउंसिल्स आहिनि कम बि कनि पियूं पर पोइ बि अञा जीअं हुजणु घुरिजे मेलो मतल हुजे उहो न पूरे सिंध में अफ़सोस सां चवणो थो पवे त सिर्फ़ु 3 आर्ट काउंसिल जेके गवर्नमेंट जी तरफ़ां सिर्फ़ु 3 कराची खैरपुर ऐं लाड़काणे बाक़ी छा ॿिया ज़िला न आहिनि छा उते आर्टिस्ट न आहिनि छा हर ज़िले खे आर्ट काउंसिल मिलणु खपे उन्हनि जा फंड्स अचनि था उन्हनि फनकारनि खे उहो हक़ मिलणु खपे असांजा फनकार अक्सर करे इहो चयो वेंदो आहे त बेबसी में बेहाली में मरी वेंदा आहिनि वीचारा उन्हनि खे केरु पुछंदो न आहे त छो अगरि गवर्नमेंट आहे उन्हनि जो हक़ आहे त उहो गवर्नमेंट खे खपे त उन्हनि जी सार लहे न सही सही ऐं हर डिस्ट्रिक्ट में आर्ट काउंसिल हुजे ऐं तव्हां ठटे जी ॻाल्हि अगरि कयां त कल्चर कम्प्लेक्स ठहियो आहे 12 साल थिया आहिनि अच्छा जीअं असांजी पीपल्स पार्टी जी हुकूमत शुरू थी आहे तॾहिं खां हुते हुनजो बुनियादु पियो आहे 12 साल में कल्चर कॉम्प्लेक्स पूरो कोन थो थिए सुठो ठाहींदा हूंदा न भलो हा इंतिहाई भलो हिकिड़ो भलो करे टाइम लॻे थो हिकिड़ो भलो ज़रूरु थियो आहे त उते जेका ओसे पासे में पाणी आयो आहे उते जा ग़रीब मिसकीन उहे उन कल्चर कॉम्प्लेक्स में वञी पनाह उन्हनि वरिती आहे सही सही बहरहाल पाण दाई थी सघूं था करे कुझु न सघूं असां मरी वेंदासीं पोइ बहरहाल सुनीता तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आयो साईं उर्स नारेजा साहिब ॾाढी ख़ुशी थी आख़िरी फौजिया ऐं उन खां पोइ साइमा सर असां सां गॾु रहियूं तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी तव्हां देरि आयो पर मज़ो अची वियो कलाम तव्हां सुभाणे मुंहिंजी ॻाल्हि यादि रहे मोहरम साईं तव्हांजा बि लख थोरा सो आख़िर में वेंदे वेंदे आख़िरी कलाम आख़िरी फौजिया खां ॿुधंदासीं जी नाज़रीन सो तव्हां मोकिलाईंदासीं हाणे असांजे प्रोग्राम जो वक़्तु बि पंहिंजी पुॼाइण ते तव्हां सुहिणे नमूने मोकिलाईंदा आहियो इन करे मां चुप आहियां जी बस अॼु तव्हां ई मोकिलायो पोइ न तव्हां मोकिलायो तव्हांजी तारीफ़ कई आहे चवण सां माना न आहे नाज़रीन पंहिंजे प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाइण ते पहुची वियो इंशाअल्लाह सुभाणे तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर हूंदासीं पंहिंजो पंहिंजे घर वारनि जो जेके तव्हां सां मोहबत कंदा आहिनि जिन सां तव्हां मोहबत कंदा आहियो उन सभिनि जो खोड़ सारो ख्यालु रखो पंहिंजे ॿारनि सां प्यार कयो पंहिंजे ॿारनि खे टाइम ॾियो वॾनि खे टाइम ॾियो बुज़ुर्गनि जी इज़त कयो ऐं पंहिंजो ख्यालु रखो असांखे दुआउनि में यादि रखंदा मूंखे सदा भुटो खे ॾींदा इजाज़त ऐं इरशाद जागरानी तव्हां खां मोकिलाए थो जी लतीफ़ जी मिठी ॿोली अल्लाह भाई कौन
केर मां उडरे थो हरी नारी रब खे संभाले निकरे थो हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घुरे थो खुशहाली ऐं अमन जो पैगाम मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध